माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज। माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज। कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बूए बहार जी। तव्हां ॿुधी रहिया आहियो लोक अदब सिलसिले जो 49हों प्रोग्राम आलमी ओताक ऐं मां आहियां अव्हांजो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। जी सजणो, ॾेही ऐं परॾेही पिणनि खे पहिरीं आगाह करे चुका आहियूं त अॼोको ही असांजो प्रोग्राम अदबी कचहरी ते ॿधलु आहे ऐं अॼु असीं अदबी कचहरी कयूं था सिंधी ॿोलीअ जे तमामु सरमोड़ ऐं सिंधी ॿोलीअ जे हवाले सां सिन्फ़े मौलूद समेत लोक शाइरीअ में तमामु वॾो नालो कमाईंदड़ हज़रत हाजी ग़ुलाम नबी महेसर रहमतुल्लाह अलैह जे फ़र्ज़ंद मोहतरम मोहम्मद नसीर उर्फ़ नाले मिठे महेसर सां अॼोके प्रोग्राम में अदबी कचहरी कंदासीं। इन उमेद सां तव्हां असां हिन अॼोके अदबी कचहरी में गॾु हूंदा ऐं पंहिंजे कमेंट जे ज़रिए मुहबत भरिया मैसेज प्यार भरिया पैगाम मोकिले असांजे अॼोके हिन आलमी ओताक जे मुख्य मेहमान मोहतरम नाले मिठे महेसर साहब खां संदसि ज़ाती ज़िंदगी या अदबी हवाले सां या संदन वालिद माजिद हज़रत हाजी ग़ुलाम नबी महेसर रहमतुल्लाह अलैह जे हवाले सां कुझु पुछी सघंदा। जी सजणो, कुझु ॾींहंनि जी विथीअ खां पोइ अॼु अव्हां जे लाइ हीअ अव्हां जे मुख़्तलिफ़ ख़वाहिशुनि खां पोइ मुख़्तलिफ़ मैसेजिस खां पैगामनि खां नींहं भरिया नियापा ऐं मुख़्तलिफ़ दोस्तनि मुख़्तलिफ़ कॉलूं करे चयो त साईं आलमी ओताक जो सिलसिलो अव्हां कुझु ॾींहंनि खां बंदि रखियो आहे, पर ईअं न हो कि ज़ाती मसरूफ़ियतूं हुयूं जंहिंजे करे अव्हां जे समाअतुनि ताईं हीअ असांजो प्रोग्राम कुझु ॾिहाड़ा न पहुची सघियो। अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त लोक अदब जे हवाले सां हिन प्रोग्राम में अव्हां जे लाइ इल्मी अदबी तारीख़ी ॼाण अव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं। न रुॻो तारीख़ी ॼाण पहुचाईंदा आहियूं पर तहक़ीक़ तारीख़ इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप सां जेके लाॻापियल शख़्सियतूं आहिनि उन्हनि सां कचहरी कंदा आहियूं ऐं अव्हां ताईं उन्हनि जे ज़िंदगीअ जो उहो कयल इल्मी अदबी पोरियो पहुचाईंदा आहियूं। जी सजणो, मां अव्हांखे ॿुधाए चुको आहियां त अॼोके आलमी ओताक लोक अदब सिलसिले जे हिन 49हें प्रोग्राम जो महिमान आहे असांजे सिंध जे तमामु नाले वारे ॾाहे ॾातणी हज़रत हाजी ग़ुलाम नबी महेसर रहमतुल्लाह अलैह जो लाडलो फ़र्ज़ंद मोहतरम मोहम्मद नसीर उर्फ़ नाले मिठो महेसर। नाले मिठा साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी मुंहिंजा साईं लख लाख तव्हांजा सभिनी पहिरीं त जेके पंहिंजी सिंध में पाकिस्तान में या पाकिस्तान खां ॿाहिरि जेके बि असांजा सिंधी भाइर या ॿी ॿोली ॻाल्हाईंदड़ सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। जशन ईद मिलादुन नबी जूं लख लख मुबारकूं। आका इनामदार हुज़ूर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे आमद जो महीनो आहे ऐं सभिनी मुस्लमाननि खे आलम इस्लाम खे साईं जे आमद जूं लख लख मुबारकूं। महिरबानी। हा, वॾी महिरबानी मोहतरम नाले मिठा साईं। अॼु असांजी इल्मी अदबी ॻाल्हि ॿोल थींदी, अदबी कचहरी पाण कंदासीं ऐं अॼोकी हिन अदबी कचहरी में अव्हां जे बाबा साईं हज़रत हाजी ग़ुलाम नबी रहमतुल्लाह अलैह जी ज़िंदगी जे हवाले सां बि थींदियूं। लतीफ़ साईं जे मैदान में तनी ॾाज बाक़ी ॿियनि वीचारनि त उजागाई। नाले मिठा साईं, सभ खां पहिरीं असांखे अव्हां इहो ॿुधायो त अव्हांजो जनमु अव्हां जी पैदाइश कॾहिं ऐं किथे थी? साईं मुंहिंजी पैदाइश जेका आहे सा 23 मार्च 1969 ॻोठु गाई मैसर जेको आहे सो ॼमु जो थियो। हाजी ग़ुलाम नबी महेसर सिंध जो माया नाज़ पाकिस्तान ने पंहिंजी पूरी ज़िंदगी जेको हुननि जे घर में यकीनन अव्हां ख़ुशि
यकीनन तव्हां ख़ुशकिस्मत आहियो। असांजे सिंधी ॿोलीअ जे ऐं सनाख्वानीअ जे सिलसिले में हज़रत हाजी ग़ुलाम नबी महेसर कंहिं बि तारुफ़ जा मोहताज कोन आहिनि। कहिड़े बि मज़हब ऐं कहिड़े बि मसलक जो माण्हू हुजे, उहो हज़रत हाजी ग़ुलाम नबी महेसर जे कलाम खे पढ़े थो ऐं ॿुधे थो। अव्हांजो नंढपिण कीअं गुज़रियो ऐं अव्हांजो शुरूआती जेको तइलीमी सिलसिलो आहे, उहो पहिरियों प्राइमरीअ वारो, उहो किथे अव्हां पढ़िया? जी मुंहिंजा सही अल्हम्दुलिल्लाह असांजो जेको बचपन आहे उहो पंहिंजे वाल साहब जे ऐं पंहिंजी वालदा जे निगरानी में गुज़रियो ऐं संदनि जूं मोहबतूं, संदनि जो प्यारु, उन्हनि जा जेके मज़ा माणियासीं। उन खां पोइ थोरा वॾा थियासीं त पोइ क़ुर पाक जी जेका असांखे तालीम बाबे साईं ॾियारी, उहा ॻोठ पिपरी आहे, मेड़ जे भरिसां साईं मोहम्मद महेसर जेको आहे, साईं जेको आहे तहरीर जे हिसाब सां तमामु हिकिड़ो वॾो नालो आहे। उन्हनि वटि मां क़ुर शरीफ़ जी जेको आहे तालीम हासिलु कई। उनखां बाद मूं प्राइमरी जेका आहे असां पंहिंजे ॻोठ गाई मैसर में 5 दर्जा पढ़ियासीं। उन खां पोइ वरी हाई स्कूल नंबर 1 में पढ़ियासीं। प्राइमरी में असांखे ॿुधाईंदा हलो त कहिड़ा उस्ताद हुआ जंहिंजी तइलीमी हवाले सां शफ़क़त तव्हांखे हासिलु रही? साईं प्राइमरी में असांजो साईं शाह अली डेरो साहिबु हूंदो उन ज़माने में, ऐं साईं बशीर अहमद कुंबर साहिबु हुयो, साईं नज़ीर अहमद भट्टी साहिबु हुयो। ॿिया बि काफ़ी उस्ताद हुया उन ज़माने जा, पर इहे जे आहिनि जो संदन जी तेज़ सम्झाइण जो तरीक़ो हुयो त सम्झो अव्हां बि माशाअल्लाह अॼु खां हिन वक़्तु बि उहा तइलीम हले पई। असांजा स्कूल आहिनि, उन साॻी जेको आहे सो अव्हांखे कहिड़ो फ़र्क़ु महसूसु? जीअं त तालीम त उहा साॻी माहौल आहे शइ ते वञनि। पढ़ंदा हुआसीं त पढ़ाई खां पोइ कोॾी कोॾी रांदि हूंदी, खेॾणु रांदि हूंदी। इन में माण्हू खेॾंदे माण्हू थकियो वञे, शाम निंड वठियो वञे। हिनमहिल तौर तरीक़ा आहिनि उहे चेंज थी चुका आहिनि। हिनमहिल नेट में फाथो पियो आहे, जंहिंजे करे बि उन्हनि सम्झो पहलू आहिनि हिन जा, ऐं उन ज़माने किरदारु हूंदो, हाणे बि किरदारु आहे अल्हम्दुलिल्लाह। पर मां इहो थो सम्झां न चवंदो त बाबा हीअ मां करे ॾियो त उहो जेका जी सजणो ॿुधी रहिया आहियो आलमी ओताक। मां आहियां अव्हांजो आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। अॼोके हिन मूंसां गॾु महिमान आहे सिद्धार्थ धणी जो फर्ज़ंद मोहतरम नाले मिठो महेसर साहिबु। जी दोस्तों, असां हिन आलमी ओताक प्रोग्राम में मुख़्तलिफ़ सुगड़नि, आलिमनि, अदीबनि, शाइरनि सां कचहरी कंदा आहियूं, अव्हांजे समाअतुनि ताईं पहुचाईंदा आहियूं। ऐं अॼु असां हीअ कचहरी जेका करे रहिया आहियूं अदे नाले मिठे महेसर सां संदसि ज़ाती ज़िंदगीअ जे हवाले सां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। ऐं अव्हांजा प्यार भरिया पैगाम, मोहबत भरिया मैसेज असांखे ॿुधाइनि पिया त अव्हीं बि असां सां गॾु आहियो हिन प्रोग्राम आलमी ओताक में। मोहतरम अब्दुल्ला गफ़ारी साहब, अव्हांखे आलमी ओताक में भली कार चऊं था। अव्हां ॿुधायो आहे, सलाम चओ पिया, ऐं गॾोगॾु अव्हां लिखियो आहे त साईं अॼु दुरेजी बलोचिस्तान में अव्हांजो प्रोग्राम ॿुधी रहियो आहियां। वॾी महिरबानी, अव्हां दुरेजी बलोचिस्तान में वक़्तु सीड़ाए असांजे हिन आलमी ओताक में गॾु आहियो ऐं असांजे ॾाहे ॾातणी जी कचहरी ॿुधो पिया। अव्हांजी महिरबानी। मोहतरम इरफान अली भट्टी, अव्हांखे आलमी ओताक में भली कार, अव्हां सलाम चओ पिया। वालेकुम सलाम, वॾी महिरबानी। इरफान आलमाणी पाण खे ॿुधे पियो ऐं लिखे पियो, ग्रेट सर, वॾी महिरबानी इरफान आलमाणी। अव्हांखे आलमी ओताक में भली कार चऊं था। जीअं त ही रबीउल अव्वल महीने हली रहियो आहे ऐं असां अॼु कचहरी करे रहिया आहियूं असांजे सिंध जे तमामु नाले वारे ॾाहे ॾातणी शाइर ऐं सना खां मोहतरम नाले मिठे महेसर सां। नाले मिठो महेसर कंहिं तारुफ़ जो मोहताज न आहे।
मोहतरम फ़कीर तारिक हुसैन हुसैनी पाण खे ॿुधे पियो ऐं लिखे थो, अस्सलाम वालेकुम। अव्हांखे ऐं सारी संगत खे जश्न ईद मिलादुन्नबी जूं लख लख मुबारकूं। भाउ वालेकुम अस्सलाम, वॾी महिरबानी, ख़ैर मुबारकूं अव्हांखे मुबारकूं हुजनि। अली अनवर चांडियो पाण खे ॿुधे पियो ऐं लिखे थो, माशाअल्लाह अली अनवर अव्हांजी महिरबानी। एहसान चांडियो लिखनि था, माशाअल्लाह साईं ज़बरदस्त, ख़ैर मुबारकूं, तव्हांखे लख लख मुबारकूं। फ़कीर तारिक हुसैनी लिखनि पिया, सुभान अल्लाह, ॾाढी ख़ुशी थी रही आहे भाउ नाले मिठा मैसर साहिबु अव्हांजी कचहरी ॿुधी करे। मोहतरम सैयद ख़ालिद हुसैन जीलानी पाण सां गॾु आहिनि ऐं लिखनि था, एक अच्छी कोशिश है लोक अदब को उजागर करने की, ऐसे प्रोग्राम हर छोटे बड़े गांव में होने चाहिए। साईं अव्हांजी महिरबानी, वॾा वॾ लख लाइक, पर अव्हां ॿुधायो न आहे तव्हां किथां असां सां गॾु आहियो। मोहतरम आबिद लाशारी पाण सां गॾु आहे, चवनि था ज़बरदस्त, सुठी कोशिशि आहे साईं, जस लहणो। आबिद अव्हांखे आलम औताक में भली कार चऊं था, वॾी महिरबानी। रईस सनाउल्ला लाशारी पाण खे ॿुधनि पिया ऐं सलाम चवनि था, दुआऊं ॾियनि था, वॾी महिरबानी। रईस सनाउल्ला अव्हांखे आलम औताक में भली कार चऊं था। जोखियो जसारत इलियास, इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप जो गोहर, तमामु बहितरीनु असांजो हमदर्द दोस्त, हर ॾोखी दोस्त पाण खे ॿुधी रहियो आहे। मोहतरम जोखियो जसारत इलियास साहिबु अव्हां लिखियो आहे, मिली सघो था ऐं किथे, यकीनन इहो अव्हां मोहतरम वॾे नाले मिठे साहिब जो व्हाट्सअप नंबर बि आहे, मुंहिंजो नंबर बि आहे। अव्हां ज़ाती तौरु मिलणु चाहियो था या प्रोग्राम जे हवाले सां अव्हां का ॻाल्हि पुछणु चाहियो था त बिल्कुलु अव्हां मुलाक़ात करे सघो था। अव्हां वटि मुंहिंजा बि ज़ाती नंबर आहिनि ऐं इंशाअल्लाह मुलाक़ात थी सघे थी। नाले मिठा साईं, सभ खां पहिरीं अव्हां खां असां कचहरीअ में प्राइमरी जे हवाले सां पुछा कई। प्राइमरी खां पोइ तव्हांजो जेको अंग्रेज़ी जो मरहलो आहे 6हीं जमायत खां पोइ, उहा मुकमल तव्हां तइलीम केसि ताईं पहुचाई? जी सर, मूं सिंध यूनिवर्सिटी मां एम ए कई आहे इस्लामिक कल्चर में। जी साईं, मास्टर थियल आहे मुंहिंजी। माशाअल्लाह माशाअल्लाह, तमामु सुठो। ऐं हींअर प्रोग्राम में सभ खां पहिरीं असांजे ॾेही परॾेही पिरियुनि खे छा ॿुधाईंदव? सर, ही मुंहिंजी पंहिंजी नात लिखियलु आहे। अच्छा, तव्हांजे पंहिंजे आवाज़ में नात आहे? जी जी सर, ही मां इंशाअल्लाह ताला जेके असांजा सामाईन आहिनि, जेके असांखे ॿुधी रहिया आहिनि, पंहिंजूं क़ीमतियूं घड़ी कढियूं, त मां चवां थो त आका इनामदार जे आमद जो महीनो आहे ऐं हीउ हिकिड़ो मौलूद शरीफ़ आहे साईं जी आमद जो। त जी दोस्तो, प्रोग्राम में सभ खां पहिरीं शामिल कयूं था मोहतरम वॾे नाले मिठे साहिब जे आवाज़ में ख़ूबसूरत मौलूद। शुक्र थिया खुदा जा, शुक्र थिया, मिलो मीर मुरसल, इन्हीअ कुर्ब जे नत किथे हुआसीं क़ाबिल, खुदा जा शुक्र थिया। सलातूं सलाम सलातूं सुहन जंहिंखे पल
शुक्र थिया नबी पाक आयो तथी रोशनाई धनिया पाक धरतिया गुनाह में हर को गुनाह में हर को हुयो शख्स गाफिल इन्हीं कुर्ब जे नत किथे वासी काबिल खुदा जा शुक्र थिया मिलो मीर मुरसल इन्हीं कुर्ब जे नत किथे वासी काबिल खुदा जा शुक्र थिया संदनी नूर खुदाई सजन के मुहाबे वही दुनिया सजाई उन जे इश्क में उन जे इश्क में हर का दिल आहे माइल इन्हीं कुर्ब जे नत किथे वासी काबिल खुदा जा शुक्र थिया मिलो मीर मुरसल इन्हीं कुर्ब जे नत किथे वासी काबिल खुदा जा शुक्र थिया मोहम्मद असांजो वॾे शान वारो वॾे मर्तबे वॾे मान वारो कई छांव घाटी कई छांव घाटी मथा बनजी बादल इन्हीं कुर्ब जे नत किथे वासी काबिल खुदा जा शुक्र थिया मिलो मीर मुरसल इन्हीं कुर्ब जे नत किथे वासी काबिल खुदा जा शुक्र थिया उनाले मिठा सब असां भगवारा महेसर खत्म थी विया सभई मुझारा सजण जो ज़िक्र सजण जो ज़िक्र असां लाइ अफ़ज़ल इन्हीं कुर्ब जे नत किथे वासी काबिल खुदा जा शुक्र थिया मिलो मीर मुरसल इन्हीं कुर्ब जे नत किथे वासी काबिल खुदा जा शुक्र थिया सुभान अल्लाह खुदा जा शुक्र थिया। हिकु भेरो अव्हांखे वरी भलीकार
प्रोग्राम आहे आलमी उताक ऐं मां आहियां मुंहिंजो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। लोक अदब सिलसिले जे 49वें प्रोग्राम जो अॼोको ही प्रोग्राम जंहिंमें पाण कचहरी करे रहिया आहियूं सिंध जे तमामु नाले वारे ॾाहे ॾातणी हज़रत हाजी ग़ुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह जे फ़र्ज़ंद तमामु बहितरीन सनाख़्वा ऐं शाइर मोहतरम नाले मिठे मैसर सां। अवांजा पैगाम ऐं मैसेज असांखे ॿुधाइनि पिया तव्हां असां प्रोग्राम में गॾु आहियो। असांजी भेण अदी जीजल प्रीत पाण खे सलाम चवे थी। भेण वालेकुम सलाम, अवांजी महिरबानी, अवां उमरकोट खां असां सां गॾु आहियो। उन सां गॾोगॾु असांजे हिन आलमी उताक में पाण खे ॿुधी रहियो आहे मोहतरम भाउ दर्स एजाज़, चवनि था माशाअल्लाह भावां जी महिरबानी कुर्बा मांजा, अवां असां सां गॾु आहियो। मोहतरम आसिफ़ अली शोरो साहब पाण सां प्रोग्राम में गॾु आहिनि, अवां जी महिरबानी, अवां खे आलमी उताक में भली कार चऊं था। मोहतरम मोहम्मद उस्मान महर साहब पाण सां गॾु आहिनि। मोहम्मद उस्मान, अवां खे आलमी उताक में भली कार। असांजे सिंध जे तमामु नाले वारे ॾाहे ॾातणी हज़रत हाजी ग़ुलाम नबी मैसर जा फ़र्ज़ंद मोहतरम साईं नाले मिठो मैसर साहब जन हिन अदबी कचहरी में अॼु असां सां गॾु महिमान आहिनि। नाले मिठा साईं, अवां जो इल्मी अदबी कैरियर उन खां पोइ अवां हिन सनाख़्वानीअ में पंहिंजे बाबा साईं जे हूंदे ज़ाती ज़ौक़ रखियो या बाबा साईं बि अवां खे जेको आहे सो हिन में दिलचस्पी ॾियारी या ज़ोर भरियो त अवां हिन जेको आहे सो नातख़्वानी जी फील्ड में अचो ऐं ॿिए शोबे में वञो या न वञो, इन सिलसिले में? साईं मुंहिंजा जीअं त बाबे साईं जी ज़िंदगी में मां नातख़्वानी कोन पढ़ंदो हुउसि, नात न पढ़ंदो हुउसि। अच्छा, माना जेसीं ताईं हू हिन ज़ाहिरी ज़िंदगीअ में हुया ऐं नातख़्वानी कयूं तॾहिं उन जी मौजूदगी में बि तव्हां कॾहिं का नात कोन पढ़ी? जी मां कॾहिं नात न पढ़ी, छाजे करे जो हिकु भेरे मूं नात पढ़ी पर बाबे साईं चयो तव्हांजो आवाज़ु एतिरो सुठो कोन्हे को ऐं तव्हां माना शाइरी कयो जो तव्हांजी शाइरी बहितरु आहे। ऐं पोइ पाण माना मुंहिंजा उस्ताद बि हुया, वालिद साहब त हुया, पर संदन काफ़ी रहनुमायूं ऐं पोइ उन्हनि जी जेका पुठी ठपियल आहे ऐं दुआ जा उन जा हथ खयल आहिनि, जंहिंजे ई करे काफ़ी जेके दोस्त आहिनि उहे मूं कमेंट्स में या हूअं बि रूबरू मिलंदा आहिनि त चवंदा आहिनि त साईं तव्हांजे शाइरीअ मां जेको हाजी साहब जी ख़ुशबू अचे थी। शाइरीअ में तव्हां खे बाबा साईं दुआ कई त उन में तव्हां हिन वक़्त ताईं तक़रीबन कहिड़नि मौज़ूअनि ते पाण शाइरी करे चुका आहियो? सर मां तक़रीबन सभई मौज़ू जेके बि आहिनि पर घणी मां नात लिखंदो आहियां। हूअं त नातिया शाइरी में जी 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 हूअं मां हर हिकु मौज़ू ते लिखंदो आहियां, पोइ कहिड़ो मौज़ू हुजे, मिजाज़ हुजे या धरतीअ जी सिक हुजे या धरतीअ जी जेके मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ आहिनि या मुआशिरे जा कुझु इनसर अहिड़ा आहिनि जेके माना असांखे तकलीफ़ ॾींदा आहिनि के ॾिसंदे के वरी ज़ाती तौर ते असां सां बि थींदा आहिनि। जीअं मां हिकु भेरे वियुसि पंहिंजी ऑफ़िस त मोटियुसि त घर जी बिजली कटी पई, आयुसि हिते बाबा बिजली छो कटियल आहे, बाबा ख़बर कान्हे का पाड़ेवार बिजली ॿिए जी कटे आहे, असांजी बि कटे आहे। बिल खणी पहुतुसि, ॿ ॾींहं बिजली वारनि जे पुठियां घुमी घुमी नेठि जॾहिं को ख़र्च तेल न निकितो त वरी हिकिड़े वॾे ऑफिसर खे वरी चयोमांइ उन वरी बाबे साईं को सुञाणे पियो, मुंहिंजी बिजली त न लॻाई पर मां साॻे वक़्तु उहो शेर लिखी माना जेको आहे सो उन्हनि जे मथां शेर लिखियुमि जो ॿिए कंहिंसां दर्द हाल और या शाइर वटि वॾे में वॾी जेका ओभर कढण जो जेको आहे न उनजो साथी आहे कलम ऐं काग़ज़। पोइ शाइर वीचारो जॾहिं मजबूर थींदो तॾहिं महबूब सां मिलण जे लाइ मजबूर थींदो खणंदो कलम ऐं काग़ज़। पर हूअं बि तव्हांजे बाबा साईं हज़रत हाजी ग़ुलाम नबी मैसर जी इहो फितरी अमल हो त मुआशिरे जूं जेके बि समाजी बुरायूं ॾिसंदो हो या का अहिड़ी ॻाल्हि उणाई ॻाल्हि हूंदी हुई त उनखे हू पंहिंजे शेर में जेको आहे सो लिखंदो हो। तव्हां बि यकीनन जी पोइ छा थियो? पोइ साईं जीअं त माना बिजली त लॻी वई पर पोइ मक़सदु अहिड़ियूं अहिड़ियूं मुआशिरे में कॾहिं कॾहिं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि जेके इंसान खे ज़हनी तरह सां हिकिड़ो माना टार्चर जो सबबु बणबियूं आहिनि, पोइ जंहिंजे करे बि माण्हू दिलि चवंदी आहे कलम माना ऑटोमेटिकली माण्हू पाण खणंदो आहे। छो जो असांजो हिकिड़ो जेको कलम आहे शायदि आत धणीअ जो जेको बि शाइर आहे या जेको बि माना कलमकार आहे उनजो वॾे में वॾो जेको ॾुख सुख जो साथी उहो उनजो पंहिंजो कलम आहे ऐं हमराज़ बि उनजो कलम आहे।
त पोइ कलम उहो खणे थो माण्हू त पोइ वरी कुदरती तरह सां जेको दिलि में माना हिकिड़ो आयो ऐं वरी लफ़्ज़नि जी आमद बि उनजो बि हिकिड़ो माना हिकिड़ी अलाह जी महिरबानी आहे जंहिंजे मथां जहिड़ी लफ़्ज़नि जी माना आमद थींदी उहो लिखंदो छाजे करे जो रूह माना शाइर पाण न लिखंदो आहे, उन खां अलाह तबारक व ताला लिखाईंदो आहे। हाँ बिल्कुलु, ऐं इहा हिकिड़ी कुदरती ॾात आहे ऐं शाइरी दुनिया जो उहो फ़न आहे जेको अल्लाह ताला जे तरफ़ खां इनायत थींदो आहे ऐं उहो सिखियो न वेंदो आहे। शुरूआती तौर ते शाइर वटि ॾात हुजे, बाक़ी उन जा उसूल क़ाइदा क़ानून बहर वज़न जेके आहिनि उन जो ॾांहुं सिखण जे लाइ किताबनि जो ज़रूरु जेको आहे सो माण्हू हासिलु करे थो किताबनि मञा उहा शइ, पर असुलु ॾात आहे। त तव्हां हिन वक़्त ताईं बाबा साईं खां सवाइ तव्हांजी ज़ाती शाइरी जे हवाले सां घणा किताब छपियल आहिनि? हर किताब हिकिड़ो मुंहिंजो छपियल आहे, ॿिया काफ़ी किताब आहिनि सेड पर इंशाअल्लाह ताला आहे कोशिशि छपाईंदासीं। अंदाज़नि घणनि किताबनि जो अणछपियल किताबनि जो मवादु थींदो? सर 3 खनि किताब थी वेंदा। हा, जेकर 150 पेज जो माना उन में मवादु रखिजे त तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 3 किताब थी वेंदा। माशाअल्लाह, तमामु जी सॼणो। अव्हां प्रोग्राम ॿुधी रहिया आहियो आलमी उताक ऐं मूंसां गॾु आहे असांजे सिंध जे नाले वारे ॾाहे ॾातणी हज़रत हाजी ग़ुलाम नबी मैसर जो फ़र्ज़ंद मोहतरम नाले मिठो मैसर। अवां जा मोहबत भरिया मैसेज अदे नाले मिठे जी कचहरी गॾु गॾु आलमी उताक में हलनि पिया। मां थोराइतो आहियां उन्हनि सॼणनि जो जेके पंहिंजे मैसेजनि जे ज़रिए मूंखे अहसासु ॾियारनि पिया त हू मूंसां गॾु आहिनि। मोहतरम मोहम्मद उस्मान महर चवनि था माशाअल्लाह मोहम्मद उस्मान अव्हां जी महिरबानी। इब्राहिम बिकक पाण सां गॾु आहिनि ऐं चवनि था अस्सलाम वालेकुम अदा, कहिड़ो हाल आहे? भा अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह साईं जो फज़ल आहे। असां आलमी उताक प्रोग्राम में आहियूं ऐं हिन वक़्तु असां सां गॾु आहे असांजो ॾाहो ॾातणी मोहतरम नाले मिठो मैसर साहिबु। फारूक सुमरो पाण खे ॿुधे पियो ऐं फारूक सुमरो चवे थो मोहम्मद नसीर मैसर असांजो सुहिणो दोस्त अज़ीम इंसान जो फ़र्ज़ंद, असांजो हिकिड़ो ई ॻोठु आहे, तमामु प्यारो इंसान। फारूक साईं अव्हां जी महिरबानी, अव्हां असां सां गॾु आहियो। मोहतरम नाले मिठा साईं फारूक सुमरो अव्हां खे ॿुधे पियो। साईं फारूक सुमरो असांजो नंढपण जो दोस्त आहे, सम्झो त असांजो हिकिड़ो ई घरु आहे, हिकिड़ो ई ॻोठु आहे, पर माना फारूक हिकिड़ो पाण अदबी माण्हू आहे ऐं अदबी सोच रखंदड़ आहे ऐं संदसि काविशूं आहिनि। पाण वीचारो अक्सर माना किताबनि सेणनि जे माना जेके वॾा शाइर आहिनि या नंढा शाइर आहिनि कॾहिं उन्हनि सभिनी जी गॾियल हिकिड़ी शाइरी जो किताबु आणण जी कोशिशि में हूंदो आहे। यानी ईअं खणी चइजे जीअं पाण सिंधी आम चवणी में चवंदा आहियूं त हिन ते बि इल्मु अदब जी जाखोड़ वारो जिन सुवार आहे। बिल्कुलु बिल्कुलु साईं, ऐं माना जुन सुवार बि आहे, पर साईं माना हिकु अधु किताब बि साईं असांजे उस्ताद बुखारी जो चूंड कलामनि जो हिकिड़ो छपरायो आहे जंहिंखे काफ़ी पज़ीराई मिली आहे। जेको असांजो उस्ताद हुयो हुनजे लफ़्ज़नि जी त माना कहिड़ी ॻाल्हि कजे जो असांजो वाल साहिबु कॾहिं बि उस्ताद बुखारी खे ईअं बुखारी करे न सॾु कयो, जेतोणीकि जॾहिं बि सॾींदा उस्ताद बुखारी, ऐं तमामु माना हिकिड़ो जंहिं वटि लफ़्ज़नि जी हिकिड़ी अलाह तबारक व ताला जे तरफ़ां हिकिड़ो वॾी हुन वटि माना ख़ज़ानो आहे। बाबो साईं तज़किरो कंदा हुआ जॾहिं बि हुनजो। माशाअल्लाह जी फारूक साईं, अव्हां जूं महिनतूं, अव्हां जूं मोहबतूं। असांजो दोस्त मोहतरम इब्राहिम बिकक पाण खे ॿुधे पियो। इब्राहिम अव्हां खे आलमी उताक में भली कार चऊं था। अदो नाले मिठो मैसर पाण सां गॾु आहे। नाले मिठा साईं अतो इब्राहिम पुछे थो त हज़रत हाजी ग़ुलाम नबी मैसर जी वफ़ात जेका आहे उहा इस्लामी तारीख़, मां चवंदुसि त इस्लामी तारीख़ जे हवाले सां ॿुधायो ऐं ईसवी सन जे हवाले सां पुछणु चाहे थो। जी साईं, माना बावे साईं जेको 29 शोबान हिजरी सन त मूंखे यादि नथो बीहे, बाक़ी माना बमुताबिक़ 26 नवंबर ईसवी सन 2000। अच्छा, 2000 ईसवी सन में। जी दोस्त इरफ़ान पाण सां गॾु आहे। इरफ़ान जान ताहिरी, अव्हां जी महिरबानी, अव असांजे हिन प्रोग्राम आलमी उताक में गॾु आहियो। मोहतरम नाले मिठे साहिब सां कचहरी हले थी। नाले मिठा साईं, हाणे दिलि चाहे थी त दोस्तनि खे अव्हां जे बाबा साईं जी जेका मौलूदनि वारी शाइरी त उहा ॾेह परॾेह में मशहूरु आहे, पर उन जेका अश्किया मजाज़ी शाइरी लिखी जंहिंखे सिंध जे तमामु नाले वारनि लोक रागिन ॻायो,
सजणो उन लोक शाइरीअ में बि हज़रत हाजी ग़ुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह तमामु वॾो किरदारु निभायो ऐं उन खे अॼु जा शाइर त ॾोकड़ ॾेई ॻाराइनि था ऐं रागिन खे इलाद कनि था त बाबा मुंहिंजो हीउ कलाम ॻायो, पर हाजी ग़ुलाम नबी मैसर सिंध जो उहो शाइर हो जंहिंजी शाइरी फ़नकार शाइरीअ जा मोहताज हूंदा। नाला मिठा साईं, इन हवाले सां असांखे ॿुधायो कुझु। साईं मुंहिंजा ही मरहूम जलाल चांडे जे आवाज़ में हिकिड़ी शाइरी आहे, कलाम आहे हिकिड़ो जेको असांजे वाल साहब लिखियो, पर उनखां अॻु में मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शाइर जे ज़बान जे हेठां अलाह तबारक व ताला जा ॻुझा ख़ज़ाना लिखियल हूंदा आहिनि ऐं हिन शाइरी में तज़कुरो आहे अॼुकल्ह जे फेसबुक जी दोस्तीअ जो। हा, त हाणे हिन जे जेके सम्झू माण्हू था सम्झंदा त कलमी दोस्ती छा आहे। हा त मुंहिंजी तोसां कलमी दोस्ती आहे। हाणे हीउ सॼो कलाम तव्हां ॿुधो ऐं पोइ वरी तव्हां इहो ॾिसो त जंहिं दोस्त खे तव्हां फ्रेंड रिक्वेस्ट मोकिली ऐं वरी हुन तव्हांजी एक्सेप्ट कई, वरी उनखां पोइ हिकिड़ो तव्हांजी हिकिड़ो दोस्ती जो सिलसिलो हलियो, त अॼु खां 35 साल पहिरीं असांजो वालिद साहिबु हुनखे त ख़बर कोन्हे त अॻियां हली फेसबुक थींदो, नेट यानी हिकिड़ो इल्हाम थियो उनखे त ईंदड़ दौर में को अहिड़ो दौर बि ईंदो, फेसबुक ईंदो ऐं हुन फेसबुक लाइव जे ज़रिए मुंहिंजो पुटु नाले मिठो बेख़ुदि आलमियो ताक़ में महिमान हूंदो, त हिन यानी उन इंटरनेट वारे हिन सॼे जहान जो तसलसुल जेको आहे उन पहिरियां ई ॿुधायो आहे। हा बिल्कुलु साईं। हाणे तव्हां हीउ कलाम ॿुधो जेको मरहूम जलाल चांडे माना जेको आहे सो उनखे ॻायो ऐं उन ज़माने में तमामु कलाम घणो हुनजो मक़बूल थियो ऐं मरहूम जलाल चांडियो उहो फ़नकार आहे सिंध जो जेको माना जंहिंखे कंहिं बि माना सम्झो त तारीफ़ जी मोहताजी न आहे। जी दोस्तो, यकीनन असांजे लतीफ़ी लातामू में तंबूरे जी तंवार आहियां, सॾींदा लोक अदब आहिनि, कंदो मारुनि सां प्यार आहियां। उन लोक अदब वारे तमामु ड्रिघे नज़म में मुंहिंजी हिकिड़ी सिट आहे त मुंहिंजो आहे चाह चपड़ी सां ऐं यकतारे जो यार आहियां। त उन चपड़ी ऐं यकतारे जे हवाले सां हूअं त इहो साज़ असांजो पुराणो आहे, पर जलाल चांडे उनखे सॼी दुनिया में जहिड़े हिसाब सां मुतारिफ़ करायो। जलाल चांडे मरहूम जे दुनिया जे वञण खां पोइ, वफ़ात खां पोइ, को नंढड़ो जलाल, को वॾड़ो जलाल, को ओचितो जलाल, को पितकड़ो जलाल, को सफ़ा जलाल, कई जलाल आया, पर जलाल चांडियो न थी सघियो। उन जलाल चांडे हज़रत हाजी ग़ुलाम नबी मैसर जे उन हिन अॼोके दौर जे लिहाज़ सां शाइरी ॻाई आहे। ॿुधूं था जलाल चांडे जो ख़ूबसूरत ही कलाम ऐं उन खां पोइ वरी गॾु हूंदासीं। असां सां अॼु महिमान आहे मोहतरम अदो नाले मिठो मैसर साहिबु ऐं उन सां असां इल्मी अदबी ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। जलाल चांडे जो आवाज़ु, हाजी ग़ुलाम नबी जी शाइरी। आयुस थी अनजान 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 ॿियो सुञाणे की न की तूं पिरी पान सुञाण करकारू हरियाण मिठड़ा पंहिंज मजीद सां ख़बर ॿुध हिकिड़ी कलमी दोस्ती अर्द थी। ये असांजे मुल्क जो शाइर आहे ग़ुलाम नबी मैसर। वो चए थो मुंहिंजी कलमी दोस्ती हुन लाइ छा पियो चए, अच मुल्क मुंहिंजे वो जॾहिं जवानी माणी, अच मुल्क मुंहिंजे वो जॾहिं जवानी माणी, असांजी बि पी वञ जॾहिं सजण चाह अच मुल्क वो जॾहिं जवानी माणी माणी, अच मुल्क मुंहिंजे जॾहिं जवानी माणी, असांजी बि पी वञ जॾहिं सजण चाह अच मुल्क मुंहिंजे। उस्ताद फिरोज गुल
के जी शइ वठी विया त खाई ॾिसी विया खटी आहे मिठी आहे अलाए कड़ी आहे यारी त लखनि जी आहे आशिक ॾिसी छा थो चए ॾिसी चीज़ खण बि ओ खटी आहे मिठी आहे मगर तो यारी मुंहिंजी अणॾिठी आहे ॾिसी चीज़ खण बि ओ खटी आहे मिठी आहे मगर तो यारी मुंहिंजी अणॾिठी आहे ओछा न तोखे सुञाणा न तूं ई सुञाणी न तोखे सुञाणा न तूं ई सुञाणी असांजी बि पी वञा सजण चाह पाणी जवानी मानी मानी अची मुल्क मुंहिंजे जदा जवानी मानी असांजी बि पी वञा सजण चाह पाणी अची मुल्क मुंहिंजे जदा जवानी मानी मानी अची मुल्क मुंहिंजे जदा जवानी मानी असांजी बि पी वञा सजण चाह पाणी अची मुल्क मुंहिंजे परदेसी प्रिय ते मूरन रखजे मयार 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 उठो ते रूह में अलाज के धनी कयो आधार मौला उन्हीअ खे मार जेको पिटे मुंहिंजे परदेसी यार खे ॿी मिसरा में छा थो चए हिक ॾींहुं बाखूर थोरी हली कन दोस्तन तुंहिंजी दावत झली जंहिंखे मूं ख़बर ॿुधी आहे मुंहिंजी तो यारी पर पुठा पर मूं ख़बर ॿुधी आहे हिते तुंहिंजी ॿियनि दोस्तनि में दावत झली आहे जे अची त मूं वटि बचिजा हिक ॾींहुं बाखूर थोरी हली कन दोस्तन तुंहिंजी दावत झली पोछा सभई था चवनि यार ईद सुभाणी सभई था चवनि यार ईद सुभाणी असांजी बि पी वञा सजण चाह पाणी अची जदा जवानी मानी मानी अची मुल्क मुंहिंजे जदा जवानी मानी असांजी बि पी वञा सजण चाह पाणी अची मुल्क मुंहिंजे जदा जवानी मानी मानी अची मुल्क मुंहिंजे जदा जवानी मानी असांजी बि पी वञा सजण चाह पाणी अची मुल्क मुंहिंजे मुझे पे मुंह जो गाल बुझी आहे त तूं कन दोस्तनि जी दावत ते अची त मूं बि ग़रीब तुंहिंजे लाइ बंदोबस्त कयो आहे कहिड़ो बंदोबस्त कयो ग़रीबनि जे तॾहिं ते कॾा तूं बि बंदोबस्त कयो मूं बि ग़रीबनि जे तॾहिं ते कॾा तूं बि मुंहिंजी पर पुठ तोसां प्रीता पुराणी मुंहिंजी पर पुठ तोसां प्रीता पुराणी असांजी बि पी वञा सजण चाह पाणी अची मुल्क मुंहिंजे जदा जवानी मानी मानी अची मुल्क मुंहिंजे जदा जवानी मानी असांजी बि पी वञा सजण चाह पाणी अची मुल्क मुंहिंजे जदा जवानी मानी मानी अची मुल्क मुंहिंजे जदा जवानी मानी असांजी बि पी वञा सजण चाह पाणी अची मुल्क मुंहिंजे नबी मैं
महेसर वेठो आहे मेहर जे भरसां गाई महेसर जो ॻोठ सॾिबो आहे। हाणे आख़िरी मिसरा में ॾिसी छा पियो चई, चए तूं मेहर में अची त गाई महेसर जो शहर बि भरसां आहे। छा पियो चई, मिठा तोखा तुंहिंजो पर न आहे नौकर गॾो पियो में हरसां गाई महेसर। मिठा तोखा तुंहिंजो पर न आहे नौकर गॾो पियो में हरसां गाई महेसर। गुलाम नबीअ खे मता दूर जानी, गुलाम नबीअ खे मता दूर जानी, असांजी बीबी वञ सजण चाहुका असां अची मुल्क मोज सोच जहानी मानी मानी अची मुल्क मोज जहानी मानी असांजी बीबी वञ सजण चाहुका अची मुल्क मोज सोच जहानी मानी मानी अची मुल्क मोज जहानी मानी असांजी बीबी वञ सजण चाहुका अची मुल्क मोज। प्रोग्राम आलमी ताक में हिकु भेरो वरी भली कार। लोक अदब सिलसिले जो 49वां प्रोग्राम आलमी ताक। मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। अॼोको ही प्रोग्राम हज़रत हाजी ग़ुलाम नबी महेसर रहमतुल्लाह अलैह जे फ़र्ज़ंद सिंध जे तमामु ॾाहे ॾातणी नाले मिठे महेसर सां अदबी कचहरी करे रहिया आहियूं, इन सिलसिले में आहे। हिन अॼोकी अदबी कचहरी में शुरूआत में मोहतरम नाले मिठे जे ख़ूबसूरत आवाज़ में अव्हां खे नात ॿुधाईसीं ऐं अव्हां जा मोहबत भरिया मैसेज शामिल कंदा हलूं। सजण अव्हां जी महिरबानी। मोहतरम इब्राहिम बिकक साहब अवां जी महिरबानी, अवां असांखे ॿुधो पिया। इरफान जान अवां जी महिरबानी, अवां असांखे ॿुधो पिया। मोहतरम फ़क़ीर तारिक हुसैन हुसैनी चवे थो त अदा नाले मिठे खे घुराए तमामु बहितरीनु कमु कयो आहे। हिन वक़्तु मुंहिंजो प्यारो तालिब जहानज़ेब हुसैनी सलाम ॾेई रहियो आहे। वालेकुम सलाम भाउ, वरी महिरबानी तारिक हुसैन अवां जी। नाले मिठा साईं अदे फारूक सुमरे फरमाइश कई आहे त खिलणा तो दिलि खणी वएं ईंदे वेंदे वाट सां। हाँ जी साईं, ॿुधायूं था जहिड़ो हाल। मैसेज शामिल कयूं दोस्तनि जा। जी फारूक साईं अवां जी इहा फरमाइश बि बिल्कुलु पूरी कयूं था। अदे नाले मिठे खां ॿुधूं था। मोहतरम मोहम्मद उस्मान महर पाण सां गॾाए चवे थो मोहम्मद नसीर साहब जी नात जो वंड सॼण नात जो वंड थी चुको आहे। रिपीट प्रोग्राम में अव्हां अदे नाले मिठे जी उहा नात ॿुधी सघो था। हमीद शकील गोज़ाई गोज़े खां पाण सां गॾु आहे। वॾी महिरबानी, अव्हां खे भली कार। अली जान सिंधी चवे थो बहितरीनु साईं, नाले मिठे खे असांजा सलाम ॾिजो। साईं वालेकुम अस्सलाम अली जान साहब, अल्लाह साईं तव्हां ख़ुशि रखे, आबाद रखे, ख़ुशि हुजो मुंहिंजा मिठा। वॾी महिरबानी अली जान, अव्हां असां सां गॾु आहे हो। हाफ़िज़ अलहंदो तीवणो साईं अव्हां जो दोस्त अव्हां खे ॿुधे पियो कचहरी में गॾु आहे। साईं हाफ़िज़ अलहंदो साहब असांजो महिरबानी प्यारो सुठो समझदार ऐं सुठो दोस्त आहे जेको ऐं असांजे बाबे साईं सां बि संदन तमामु घणी मोहबत हुई, बल्कि हिननि जे वॾनि जी बि असांजे बाबे साईं सां तमामु घणी मोहबत हुई। इन जे करे जो संदन हिकिड़ो ई ॻोठु आहे। अच्छा, माना हिकिड़े ई ॻोठ जा आहियो। जी 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 साईं, साईंजन जा वॾा ऐं असांजा वॾा बल्कि बाबो साईं त हिननि जे सां गॾु जॾहिं 2 साल 14 ॾींहं पंधु कई त उन्हनि में शायदि साईं जो वालिद साहिबु, साईं जो चाचो, बाबे साईं जो चाचो, बाबो साईं, माना हे काफ़िले में हितां रफ़ीक हुया जेके पंधु करे माना सोणे घोट अरबीअ जी वञी चाउठ चुमियनि। अच्छा, त उहो अव्हांजे बाबा साईं जो पंधु पैदल सफ़र थियो हो ऐं तक़रीबन घणो अरसो लॻो हुन में? साईं पाण ज़िक्र कंदा हुया त 2 साल 14 ॾींहं तक़रीबन माना असां पंधु करे उते वञी माना हुज़ूर जी चाउठ चुमीसीं ऐं ख़ाना काबा जो तवाफ़ कयोसीं, हज अकबरी अदा कयोसीं।
त पाण तज़किरो कंदा हुआ त माना हीअ जेके ॻोठ जो हिकिड़ो हुयो त सभिनि जो लॾो तयारु थियो त उन हिसाब सां पोइ बाबो साईं ऐं बाबे साईं जो चाचो चाची बाबे साईं जी हिकिड़ी सोटी हुई नंढी जेका माना रस्ते में वेंदे ई माना उनजो विसाल थी वियो ऐं पोइ माना पाण जो हज ते विया त साईं जन जा वॾा बि जेके आहिनि उहे बि दीनदार माण्हू ऐं मोहबत यानी न रुगो ॻोठ इलाइक़े जे हम सफ़र साथियुनि में आहिनि पर भले पार वारे सफ़र में बि हाफ़िज़ अलहंदे जा वॾड़ा यकीनन अव्हांजे बाबा साईं सां गॾु हुआ। मोहतरम इब्राहिम बिकक साहिब चवनि था त हाजी ग़ुलाम नबी महेसर सिंधी शाइरी जो बादशाह हो। जीअं त बिल्कुलु आमिर हुसैन शोरो पाण खे कासमाबाद हैदराबाद मां ॿुधे पियो। आमिर हुसैन अव्हां जी वॾी महिरबानी। असांखे ॿुधो पिया जमालदीन भलाई साईं असांजा नाले मिठा साईं मदीने मुनवरा खां सऊदी अरब जिद्दे खां ॿुधे पियो ऐं अव्हांखे सलाम चवे थो। वालेकुम अस्सलाम। जमालदीन भलाई साहिब साईं सुठो नात ख़ाना ऐं पाण बाबे साईं जूं नातूं पढ़ी मूंॾे वीचारो मोकिलींदो आहे ऐं तमामु हिकिड़ो बहितरीनु लाइक़ु इंसानु आहे। हज़ूर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सना ख़्वान आहे ऐं सचो ग़ुलाम आहे ऐं वरी वॾी असांजी ख़ुशनसीबी आहे जो अरबुस्तान माना सुहिणे हबीब जो ॾेह उतां असांखे ॿुधे थो ऐं असां संदसि जे लाइ दुआगूं आहियूं पर पाण बि दुआ जे दर ते वेठो आहे असांजी सुहिणी सिंध जे लाइ सिंधी माण्हुनि जे लाइ ऐं ख़ासि करे असांजे थर में जेके माण्हू आहिनि जिते कहत आहे ऐं जिते पाणी न आहे उन्हनि जे लाइ ख़ासि दुआ घुरनि मुंहिंजे लाइ मुंहिंजे बचड़नि जे लाइ बे दुआ घुरंदा त संदन महिरबानी थींदी। अलाह साईं खे ख़ुशि रखे आबाद रखे। जी जमालदीन अव्हां अदे नाले मिठे जे उन पैगाम खे न सिर्फ़ु अव्हां जे लाइ पर जेके बि असांखे कनाए रहिया आहिनि ॿुधी रहिया आहिनि उन्हनि सभिनी सॼणनि खे इहा ई गुज़ारिश आहे त हिन वक़्तु असांजी सरज़मीन सिंध जो इलाइक़ो थर जेको आहे उहो ॾुकार जी लपेट में आहे। उन्हनि असांजे सिंध वासियुनि जे लाइ दुआ घुरो त अल्लाह करीम उन थर ते पंहिंजी रहमत जा बादल बरसाए। असांखे हाफ़िज़ मोहम्मद ज़रीफ़ सारियो ॿुधी रहियो आहे ऐं चवे थो अस्सलाम वालेकुम तमामु बहितरीनु प्रोग्राम तमामु सुहिणो महिमान ऐं प्यारो मेज़बान ऐं आलमी उताक हाजी ग़ुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह वॾो आशिक़ रसूल हुयो या ख़ुशबू अॼु हुनजे फ़र्ज़ंद साईं नाले मिठे मां अचे पई। अल्लाह पाक खे सदाईं ख़ुशि रखे। साईं महिरबानी अदे जा लख कुर्ब महिरबानी अल्लाह साईं तव्हांखे बि पंहिंजे बचड़नि सां पंहिंजे कुटुंब कबीले सां शाद आबाद रखे मुंहिंजा मिठा। सऊदी अरब जिद्दे खां मां ॿुधो पिया हाफ़िज़ मोहम्मद ज़रीफ़ अव्हां जी महिरबानी वड़ कुर्ब ऐं अव्हां मोहबत भरियो मैसेज असांजे हिन आलमी उताक में शामिलु कयो। जी सॼणा मां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम आलमी उताक ऐं मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। अॼोके हिन प्रोग्राम में कुर्ब कचहरी अदबी कचहरी थी रही आहे सिंध जे तमामु नाले वारे ॾाहे ॾातणी हाजी ग़ुलाम नबी महेसर रहमतुल्लाह अलैह जे फ़र्ज़ंद अदे नाले मिठे महेसर सां। नाले मिठा साईं असांखे ॿुधायो त अव्हां जे बाबा साईं सॼी ज़िंदगी हाजी पंहिंजो जानण फ़क़ीर लीमे फ़क़ीर हाजी अब्दुल हक वारनि सां ॻायो उन्हनि जी नात ख़्वानी ऐं अॼु जी नात ख़्वानी खे अव्हां कीअं पिया सम्झो? साईं मुंहिंजा अॼु जी नात ख़्वानी रिदम जे पुठियां थी हले। पोइ हाणे नंढड़ो छोकिरो विहारे उन खां ज़िक्र कराए पुठियां पोइ ऐं माण्हुनि खे सुभाणे अल्लाह चवण ते मजबूर करणु त बाबा सुभाणे अल्लाह अञा ॾाढे चओ सुभाणे अल्लाह अञा ॾाढे चओ। असांजे वालिद साहिब जूं वीडियोज़ आहिनि या चाचे जानण फ़क़ीर जूं वीडियोज़ आहिनि चाचा हाजी लीमे फ़क़ीर जूं वीडियोज़ आहिनि या पुराणा नात ख़्वान जेके रूह ऐं प्यार मुहबत सां हाणे वारा बि कनि था ईअं मां नथो चवां पर उन जो अक्स तव्हांखे उन मां नज़र ईंदो त असांजे वालिद साहिब कॾहिं बि स्टेज ते माण्हुनि खे न चओ त वाह सुभाणे अल्लाह त चओ सुभाणे अल्लाह माना यानी हुननि जो अंदाज़ आलाप ऐं इश्क अहिड़ो हो जो माण्हुनि जे दिलूं पाण मुरादो सुभाणे अल्लाह निकिरंदी हुई। साईं बिल्कुलु जो पाण जॾहिं पंहिंजा सुर आलापींदा हुआ ऐं पंहिंजो जेको आहे सो उन वजदानी कैफ़ियत में अचे सम्झंदा हुआ त असांजो आका असांजे साम्हूं आहे ऐं असांजे माण्हू साम्हूं न आहिनि। असां जेको नात ख़्वानी करे रहिया आहियूं उहो असांजो गुंबद ख़ज़रा वारो हिन महफ़िल में मौजूदु आहे त किथे ईअं न थिए त का बेअदबी थी वञे ऐं पाण खे फना फिलाए करे ऐं पोइ माना पढ़ंदा हुआ। उहो ई सबबु आहे जो हिनमहिल तव्हां यूट्यूब ते ॾिसो हाणे मां तव्हांखे पंहिंजे वालिद सां मां तव्हांजी नात टियों ॾींहुं मां रखी आहे उनखे हिनमहिल ताईं घटि में घटि 4000 माण्हुनि ॾिठो आहे 3 ॾींहंनि में
जेका तव्हांखे मुफ़्ती साहब फरमाइश कई आहे त तव्हां उन जा अॾुआ नात पढ़ी आहे। हा, मुफ्ती अब्दुल रहीम साहब 2016 में प्रोग्राम हो दरगाह फ़कीराबाद में साईं फ़कीर मोहम्मद शाह जे इन दरगाह ते, त मुफ्ती साहब जन फरमाइश कई त आजिज़ असांखे आजी ग़ुलाम नबी महेसर जो बोल ॿुधायो। अच्छा, उहा नात जेका आहे अवां हाजी साहब जे पेज ते रखी आहे। हा बिल्कुलु, अलाह जो ग़ुलाम नबी महेसर जे नाले बाबे साईं जो हिकिड़ो मशहूरु माना पेज आहे। ऐं बाबे साईं जो गूगल ते तव्हां सर्च कंदो हाजी ग़ुलाम नबी महेसर लिखंदव त दुनिया जे उन्हनि माण्हुनि में, गूगल जी दुनिया में उन्हनि माण्हुनि जी लाइब्रेरी में उनजो फ़ोटो लॻल आहे जेके दुनिया खां में सभ खां वधीक सर्च कया था वञनि माण्हू। नालो जेको सर्च कयो थो वञे वधीक, उन जी गैलरी में संदसि फ़ोटो माना पियो आहे। तव्हां गूगल में वञी ऐं तव्हां लिखंदव हाजी ग़ुलाम नबी महेसर त हिकिड़ी जेके माना वर्ल्ड लेवल जा मशहूरु माण्हू आहिनि उन्हनि जी हिकिड़ी गैलरी ठहियलु आहे गूगल वारनि जी। संदसि जेका पिक्चर आहे उन में माना लॻी पई आहे त हिन नाले ऐं हिन माण्हू खे माना तमामु घणो सर्च कयो थो वञे। ऐं इहो ई तव्हां तादाद तो जो इहो गूगल वारा त सॼी डेटा रखनि था न। तव्हांजो प्रोग्राम आहे, तव्हां कंहिं महिल 500-600 माण्हू तव्हांजा ॾिसंदड़ जेको स्टेटस ॾिसे थो पियो, असांखे ॾसे थो। केतिरा दोस्त चवंदा माना हिकिड़ो तव्हांजो प्रोग्राम संदन लाइब्रेरी में सेड़ो थो वञे। अहिड़े नमूने सां बाबे साईं जूं मां हिकिड़ो मौलूद महेसर जे नाले सां, महेसर मौलूद जे नाले सां यूट्यूब ते चैनल खोलियो आहे, जंहिंमें तमामु नायाब नातूं बाबे साईं जूं जंहिं बि नात ख़्वान जे या जंहिं बि फ़नकार जे आवाज़ में या जंहिं बि मौलवी साहब जे आवाज़ में संदसि शाइरी आहे उहा मां कलेक्ट कंदो उन ते माना रखंदो थो वञा त जीअं बाबे साईं सां जेके प्यारु कंदड़ आहिनि, जेके हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत कंदड़ आहिनि, यकीनन उन्हनि जी मुहबत असांजे वालिद साहिब सां आहे जेके साईं करीम जा सचा ग़ुलाम ऐं आशिक़ आहिनि। जो साईं उन्हनि जे बाबे साईं जी शाइरी जी निस्बत आहे मुंहिंजे आका सां, अलाह तबारक व ताला जी तौहीद ऐं सना ख़्वानी मुंहिंजे साईंअ जी ऐं संदसि बचड़नि जी। त उन सां मुहबत कंदड़ जेके बि माण्हू आहिनि उन्हनि जी मुहबत त हिकिड़ो अहिड़ो माना सरमायो आहे, हिकिड़ो अहिड़ो बैलेंस आहे जेको माना दुनिया में त तव्हांखे मान मर्तबो मथे कंदो, पर असुल में जॾहिं तव्हां अखि ॿूटे कारी क़बर जे अंदरि वञी तव्हां अंदरि सुम्हंदो अकेला त पोइ संदन मुहबत जो तॾहिं अंदाज़ो थींदो त हीअ मां जेका पाण सां गॾु रोशनी खणी आयो आहियां, हिते त न मुंहिंजे कंहिंखे चवां बल्ब जी ज़रूरत आहे न कंहिं ॿी शइ जी ज़रूरत आहे, हीअ नुमाया रोशनी हीअ ख़ुशबू केॾां आई। उन जो मुहबत जो अंदाज़ो उन ॾींहुं लॻंदो जॾहिं हिन दुनिया खां ख़ैराबाद करे माण्हू बचा ॿार छॾे वञी क़बर में सुम्हंदो, तॾहिं मुहबत जो पतो पवंदो आहे। यकीनन जेके अलाह जे हबीब ऐं संदसि बचड़नि सां माण्हू मुहबत कनि था, उन्हनि जी मुहबत असांजे वालिद साहिब सां तमामु घणी आहे। ऐं मां बि हीअ आजिज़ बि नात ख़्वानी मां कंदो आहियां। मुख़्तलिफ़ जेके सिंध जूं जेके ऑफिसूं आहिनि या माना जिथे बि जॾहिं बि वेंदा आहियूं, जॾहिं नालो खणंदा आहियूं त भाउ को माण्हू तारीफ़ कराईंदो आहे हाजी ग़ुलाम नबी महेसर जो फर्ज़ंद आहे, त मां थो चवां त हिकिड़ा तमामु वॾे खां वॾा माण्हू जिन जे मिलण लाइ माण्हू परेशान हूंदा आहिनि, उहे असांखे पंहिंजे तवक़ो खां छा पर तमामु घणी इज़त ॾींदा आहिनि जो असांखे पंहिंजी इज़त ते रश्क ईंदो आहे। इहो छाजे करे? इहो असांजे वालिद साहिब जी ख़िदमत थियल आहे। इश्क़ो उन्हनि जे दिलि में सचो, तॾहिं जेको आहे सो हुननि जो नालो अॼु ताईं बचो। यकीनन हज़रत हाजी ग़ुलाम नबी महेसर जो उहो इश्क़ सचो जेको आहे हिन दुनिया जे अंदरि उन्हनि उन इश्क़ जो इज़हार कयो ऐं उन इश्क़ जे इज़हार में हुननि वञण वारी वाईअ में कॾहिं ईअं चयो हो त अज़ीज़ मूंखे दफ़न करे विया हलिया त मूं वटि हुज़ूर ईंदो, हिननि लताड़े फिटी कयो हुन ज़िमो त क़बर में ईंदा जॾहिं मुनकर नकीर ॾे ख़बर चवंदा ग़ुलाम नबी फ़क़ीर, इनशा अल्लाह ईअं ई क़ब्रिस्तान में शेर पढ़ंदासीं नबीअ जे शान में। जी सजणो, अवां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम आलमी उताक। मां आहियां अवांजो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। अॼु कचहरी करे रहिया आहियूं हज़रत हाजी ग़ुलाम नबी महेसर जे नाले मिठे महेसर सां। नाले मिठा साईं, सवेर अव्हांजे दोस्त सुमरे साहब फारूक जेका फरमाइश जो पूरो थिए। इंशाअल्लाह ताला फारूक साहब असांजो दोस्त आहे, वरी ॻोठ वेंदासीं मयार ॾींदो।
जेके अचे थलो अचे थो या जेको मिसरो अचे थो आऊं तव्हां जवाब वाह ॾियो। वाह। खिलना तूं दिल खणी वेंदे वेंदे वाट सां, खिलना तूं दिल खणी वेंदे वेंदे वाट सां, ईंदे वेंदे वाट सां, ईंदे वेंदे वाट सां, खिलना तूं दिल खणी वेंदे वेंदे वाट, खिलना तूं दिल खणी वेंदे वेंदे वाट सां, हेॾां आहे बीमारी होॾां आहे बीमारी, हेॾां आहे बीमारी होॾां आहे बीमारी, जाॾां काॾां असांजे दिलि ते ईअं बार बारी, जाॾां काॾां असांजे दिलि ते ईअं बार बारी, हाय हाय दाड़ो हणी वेंदे वेंदे वाट सां, हाय हाय दाड़ो हणी वेंदे वेंदे वाट सां, ईंदे वेंदे वाट सां, ईंदे वेंदे वाट सां, खिलना तूं दिलि खणी वेंदे वेंदे वाट सां। असांजे वाल साहब जो कलाम आहे साईं इहो, ऐं मास्टर मंज़ूर हिन खे पंहिंजे आवाज़ में ॻायो आहे। छा चाहींदासीं सॼण त मास्टर मंज़ूर जी आवाज़ बि अव्हांजे समाअतुनि ताईं पहुचाइजे। मोहतरम गुलाम अली बिरोही अव्हांखे आलमी उताक में भली कार चऊं था। हनीफ़ सागर अव्हांजी महिरबानी, ग़ुलाम नबी गबोल अव्हांजी, शिव बोज़ार अव्हांजी महिरबानी। असां जी सॼणो हिन पल असां ऐं अव्हां हिन आलमी उताक में कचहरी करे रहिया आहियूं, इल्मी अदबी गुफ़्तगू ज़माने सारी हुज़ूर अलैहिस्सलाम जे इश्क में बि हज़रत हाजी ग़ुलाम नबी मैसर पंहिंजी ज़िंदगी ॾिनी। संदसि नेट जी लेट सबबि कुझु घड़ियूं जेकॾहिं अव्हां ताईं अव्हांजे समाअतुनि ताईं आवाज़ न पहुचंदो हुजे त उन्हीअ जे लाइ माज़रत ख़्वाह आहियूं। असांजो मोहतरम जमालुद्दीन भलाई साहब लिखे थो त मदीने वारे खां दुआ है रब ताला मुंहिंजी सॼी सिंध आबाद रखे, वॾी महिरबानी, आमीन सुम आमीन। जी दोस्तो, हाजी ग़ुलाम नबी मैसर जे दीनी शाइरी सां गॾोगॾु मजाज़ी शाइरीअ जे हवाले सां अव्हांखे जलाल चांडीअ जो ख़ूबसूरत कलाम ॿुधायोसीं। हाणे संदसि मास्टर मंज़ूर जे आवाज़ में ॻायल शाइरी अव्हांजे समाअतुनि ताईं प्रोग्राम आलमी उताक में।
किथों जा यार परदेसी किथे धाड़ो हणण आए। मास्टर मंजूर जो आवाज़ ऐं हाजी ग़ुलाम नबी महेसर जी ख़ूबसूरत शाइरी। प्रोग्राम आलमी उताक में हिक भेरो देसी परदेसी पिरिन खे सिक भरियो सलाम। मां आहियां मां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। लोक अदब सिलसिले जो ही अॼोको 49हों प्रोग्राम, जंहिंमें असां सां महिमान आहे मोहतरम नाले मिठो महेसर साहब। तव्हांजा मैसेज प्यार भरिया पैगाम असांखे ॿुधाइनि पिया, तव्हां असांखे कनाए रहिया आहियो, ॿुधी रहिया आहियो। ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी पाण सां गॾु आहे ऐं चवे थो ज़बरदस्त ग़ुलाम मुस्तफ़ा अव्हां जी महिरबानी। साजिद अली शोरो पाण खे ॿुधी रहियो आहे ऐं चवे थो साईं सलाम, असां तव्हांखे सऊदी अरब मां ॿुधी रहिया आहियूं। वॾी महिरबानी सजाद अली, अव्हां जी महिरबानी। अव्हां ख़्याल में उताक में भली कार ऐं अव्हां परदेस में हूंदे, सफ़र में हूंदे जंहिं ख़्वाहिश जो इज़हार कयो उन ई ख़्वाहिश मुताबिक़ मास्टर मंज़ूर अव्हां खे ॿुधाए चुका आहियूं। हाजी ग़ुलाम नबी महेसर जी ख़ूबसूरत शाइरीअ में किथों जा यार परदेसी किथे धाड़ो हणण आए। मदीने जी पाक मिट्टी, मदीने जी सरज़मीन खां असांखे ॿुधी रहियो आहे मोहतरम गुल हसन गुल सोलंकी, बलोर शाइर, बहितरीन सना खां। गुल हसन अव्हां जी महिरबानी, वॾा वड़, लख लाइक, किरोड़ कुर्ब अव्हां जा असां सां गॾु आहियो। अव्हां खे प्रोग्राम में भली कार चऊं था। इमरान केहर पाण खे ज़िले जेकबाबाद मां ॿुधे पियो। इमरान केहर अव्हां जी महिरबानी। मोहतरम साईं मोहम्मद अनवर कुरैशी साहब पाण खे ॿुधनि पिया। मोहम्मद अनवर कुरैशी लिखनि था ज़बरदस्त साईं, साईं वॾी महिरबानी, अव्हां जा कुर्ब वॾा वड़। सागर जान खे आलमी उताक में भली कार चऊं था। जी सजणो, लोक अदब सिलसिले जो ही 49हों प्रोग्राम आलमी उताक अव्हां ॿुधो पिया। अॼोके हिन लोक अदब सिलसिले जे प्रोग्राम में असां सां कचहरीअ में गॾु आहे सिंध जे तमामु नाले वारे ॾाहे ॾातणी हज़रत हाजी ग़ुलाम नबी महेसर जो साहिबज़ादो, हुनजो फ़र्ज़ंद मोहतरम नाले मिठो महेसर जी। नाले मिठा साईं देसी परदेसी पहिरीं अव्हां खे ॿुधनि पिया। ऐं अव्हां हिन वक़्तु जेके सिंध जे अंदरि शाइर आहिनि, असां हाणे ईंदासीं रुख़ रखंदासीं लोक अदब ॾांहुं। त लोक अदब जूं जेके मुख़्तलिफ़ सिन्फ़ूं आहिनि, उन लोक अदब जे सिन्फ़ुनि में हफ़्तो आहे, ॾींहं आहिनि, रातियूं आहिनि, 30 अखरियूं आहिनि, या केरु भलो, या इन तरह जूं ख़ुदा बचाए। इन सिलसिले में अव्हां जे बाबा साईं जी उन सुगड़ाइप वारी या बैत आहे त उहो बि लोक अदब आहे, काफ़ी आहे उहो बि लोक अदब आहे। इन में अव्हां जे बाबा साईं जी केतिरी शाइरी थियल आहे लोक शाइरी लोक अदब सिलसिले में? साईं मुंहिंजा जीअं त बाबे साईं खे त लफ़्ज़नि जी का खोट कोन हूंदी हुई ऐं पाण इहे सभु सिन्फ़ूं लिखियूं अथनि। जीअं पाण लिखी अथनि त पहिरीं राति प्रीत मां पनो पेन खणी लिखणु शेर शुरू कयुमि शल विझंदुमि साब धणी। हिन मिसकीन महेसर जा हीअ सादड़ा लफ़्ज़ सुणी मन सजण चवनि सुभान अल्लाह तुंहिंजी वाई ख़ूब वणी। त पोइ अथमि आस घणी अची ॾींदुमि ॾेह मुबारकूं। वरी चवंदा आहिनि ॿ भेरा ॿी राति जो पियो दिलि में ख़्यालु कयां त उहे लफ़्ज़ किथां अचनि जे इस्तेमालु कयां। त हू आका ऐं बेअकुल हिते कहिड़ी ॻाल्हि कयां। दिलि जो महेसर दिलि सां पियो हाल अहवालु कयां त को अहिड़ो सुवालु कयां जंहिंसां मिले जी जवाब में। टुटरा गमटीअ राति जो अची तिखा ताब करे नंढड़ी दिलि न खणी सघे न नहकर का बि करे। मोह महेसर ॾे मुका हुतूं पाण हिसाब करे पोइ खणी हिसाब करे असां तोहफ़े तौरु वठी रखिया। अहिड़े नमूने सां अलफ़ अलाह जे नाले तां सदबार वञा सदको मोमिन या बेदीन हुजे त सुखियो वसे सभु को। अहिड़े नमूने सां अलफ़ बे 52 अखर बाबे साईं जी माना
हिकिड़ो यानी हिकिड़ी आहे सिहर फेट 30 अखरी ऐं ॿी आहे 52 अखरी असांजे सिंधी ॿोलीअ जी, त उन ते जेको आहे सो हाजी साहब जी अलॻि बिल्कुलु 30 अखरी ऐं माना ॿी 52 अखरी इहे जेके आहिनि सभु बाबे साईं जूं लिखियल आहिनि। ऐं तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 16 सारा किताब आहे जेको बाबे साईं जो, ऐं उनजो जेको छपाईंदड़ मां ई आहियां। ऐं बाबे साईं खे माना मूंखे सॼी शाइरी लिखी ॾिनी, मुंहिंजे हवाले कई बाबा हीअ जेको आहे सो त संदन ख़्यालु हुयो त माना गॾे छपरायूं, जीअं सना हे सरवर काइनात जेको 1900 मुंहिंजे ख़्याल में 60 वारे ॾहाके में छपबा जीअं किताब, जंहिंमें सभु शयूं माना पोइ मां खेनि माना हिकिड़ो निमाणो अर्ज़ु कयो त तव्हां पंहिंजी शाइरी जूं वैराइटियूं जेके आहिनि अलॻि अलॻि रखो, नमूना अलॻि अलॻि हुजनि। किताब जेकॾहिं हुजे त क़सीदनि जो किताबु आहे जीअं 5 ख़ुदा जा गंज, या वरी अहिड़े नमूने सां शेरनि जो किताबु जेको आहे उहो आहे सूंह ऐं सारा, जंहिंमें 5 सिटरे खां वठी तक़रीबन 14 सिटरनि ताईं उन में सभु मौजूदु आहिनि, अवेला आहिनि। ऐं इहो ख़ुदा बचाए या मिसाल जी ॻाल्हि रब ख़ैरु करे, इहे सभु शयूं बाबे साईं जन लिखियूं आहिनि। ऐं मुख़्तलिफ़ जेके जामिया माना मामलात आहिनि उन्हनि ते, जामिया नून नसीब वारनि खे इहा नेमत थी आहे नसीब, न त काॾे असां कोझड़ा काॾे हो त हबीब, छो त ग़ुलाम नबी अदा असां हुआसीं ज़ोर ग़रीब, जो अचण सां अजीब पंहिंजी उमत आसूदी रखी। अहिड़े नमूने सां जेके बि शयूं आहिनि उहे माना उन्हनि पाण अहिड़े नमूने सां लिखियो आहे उहो शेर, जेको माना मां नथो चवां, पर जेके आलम में जेके माना हिनमहिल असांजे सिंध जा जेके तमामु वॾा मुक़रर आहिनि। ऐं हाणे बि कासमाबाद हैदराबाद में हिकिड़ो प्रोग्राम हुयो, साईं बच्चल शाह जे तरफ़ां उहो कोठायो वियो प्रोग्राम। ऐं साईं असांजो जेको आहे रजब उस्ताद रजब अली चांडे बि उते माना तमामु बहितरीनु नात पढ़ी, त उते साईं जन फरमायो, असांजे साईं हाफ़िज़ ग़ुलाम मोहम्मद सोऊ साहिबु जेके मुंहिंजे वॾी रूहानी शख़्सियत आहिनि हिनमहिल अॼु जे टाइम ते, ऐं अलाह तबारक व ताला ॿिया बि जेके आहिनि वॾियूं रूहानी शख़्सियतूं आहिनि सिंध में माशाल्लाह, जेके बि माना गादी नशीन आहिनि, पर जीअं त माना ताज़ो उन्हनि माना हिकिड़ो बयानु कयो, उन में हिकिड़ो शेर पढ़ियुनि ऐं उन ते माना पाण फरमाइनि त हाजी साहब जी शाइरी क़ुर ऐं हदीस खां ॿाहिरि न आहे। इहो माना मां तव्हांखे दलीलनि सां साबित करे ॿुधायां थो। ऐं पाण उन में 2 हिकिड़ा शेर पढ़ियनि ऐं उन ते हुननि ॻाल्हायो, ऐं उन ते माना मुख़्तलिफ़ जेके माना हदीसुनि जा जेके माना रावी हुया, जेके हदीसूं माना जन माना नोट कयूं हुयूं, उन हदीसुनि जी रोशनी में पाण फरमाइनि त हीअ शेर हदीसुनि जे हिसाब सां सही, वरी क़ुर पाक जी आयतूं पढ़ी वरी उन शेर खे उन में खणी आहे त बाबा हीअ क़ुर पाक जी आयत आहे। हाणे हाजी साहब जो जेके शेर जो पंज़र आहे उहो क़ुर ऐं हदीस खां ॿाहिरि कोन्हे को। ऐं पाण फरमाइनि त तमामु हिकिड़ा पुख़्ता शाइर हुया जंहिंजो लफ़्ज़ जेके आहिनि ताराजी जे पुड़ में तुरियल आहिनि। हालांकि मज़हबी शाइरी तमामु वॾी हिकिड़ी ॾुखी सिनफ़ आहे, जंहिंमें ईमान जे वञण जो ख़तरो बि हूंदो आहे, ऐं माण्हू खे हर हिकु माना शइ सम्झ रखणी हूंदी आहे लेवल में। त माना अॼु त माना अहिड़ा बि शाइर आहिनि, मुर्शिद त अलहमदिल्ला सभिनी खे पंहिंजा मिठा आहिनि, त पीर दुनिया जा हिकिड़े पासे पर मुंहिंजो मुर्शिद सभिनी खां वधीक, माना इन में पीरान पीर गौसल आज़म दस्तगीर बि अची वियो, जंहिंजो टोटल जेके बि वलीउल्लाह थी गुज़रिया आहिनि या जेके मौजूदा आहिनि उन्हनि जे गर्दन ते साईं जन जी माना क़दम मुबारक आहे। त माना एतिरो बि माना इज़ाफ़ी न थी वञे जो माना अस्तग़फिरुल्लाह जो माना कंहिंजी मक़सदु हिकिड़ियूं ॾाढियूं बारीक ॻाल्हियूं आहिनि, इन में पुख़्तगी हूंदी आहे, पर असांजे वालिद साहब जेका शाइरी कई उन जी बि हिकिड़ी पंहिंजी हद मुक़ररु हुई। शायदि इहो ई हुयो जो खे पाण ॾात धणी हुया, ऐं ॾात धणी हमेशह जिते अलाह ॾात धणी हुजणु ॿी शइ आहे, पर उन सां गॾोगॾु अहले इल्म यानी इल्मी ॼाण, जीअं तव्हां चयो त दीनी शाइरीअ जा हिकिड़ा क़ाइदा कानून आहिनि। मिसाल हमद आहे त उन हमद खे हमद जो जेको घाड़ेटो आहे कीअं हुजणु खपे, ऐं मुनाजात आहे उहो बि ख़ुदा पाक खां दुआ घुरिजे थी, त उन दुआ में कहिड़ियूं ऐं शरई हदुनि जे अंदरि रही करे कहिड़ा सवाल करे सघजनि था। अलाह पाक जी तारीफ़ बयानु करण में ऐं रसूलुल्लाह जी तारीफ़ बयानु करणु, छो त अलाह जो रसूल आहे, उन जी तारीफ़ बयानु करण जी पंहिंजी हद आहे।
औलिया सहाबा किराम आहिनि उन्हनि जी तारीफ़ बयानु करण जो हिकिड़ो अलॻि जेको आहे सो तबिको आहे सहाबनि जो। वलीअनि में वरी मुख़्तलिफ़ औलिया किराम आहिनि। जीअं तव्हां पीरान पीर दस्तगीर बादशाह पीर जी ॻाल्हि कई त उहो उन जो सभिनी वलीअनि ते क़दम आहे त उन जी हिकिड़ी मंज़िल ऐं मक़ाम पंहिंजो आहे। त हाजी ग़ुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह में माना इहा ख़ूबी हुई जंहिं ख़ूबीअ जे लिहाज़ सां हुननि जंहिं बि सिंध जे गादी नशीन दरगाह धणीअ जी तारीफ़ में का मनक़बत को मनाक़बो लिखियो त उन जे हक़ीक़ी ख़ूबियुनि खे ॾिसी करे लिखियो। ऐं अॼु जा शाइर जीअं चओ था त हद खां लंघी वञनि था, हाणे उन खे असीं हद खां लंघियल चऊं या इल्मी लिहाज़ सां उन्हनि जी उहा घटिताई चऊं, ॼाण उन्हनि जी जेका आहे उहा न आहे। त असांखे हिन शेर जे अंदरि मिसाल तौरु हिकिड़ी नात आहे, उन नात में ऐं मौलूद में फ़र्क़ु आहे। मौलूद त आहे मीलाद जो जंहिंमें सॼो ज़िक्र, नात आहे आमद जो, उनखे मीलाद चयो वञे थो। जेका बि जंहिंमें बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे आमद जो तज़किरो आहे या जेके उनखे मौलूद सॾियो वञे थो। नात साईं करीमनि जूं जेके माना मुख़्तलिफ़ जेके साईं करीम त वसफ़ूं ऐं ख़ूबियूं जंहिंमें बयानु कयूं वञनि या उनजे शहर रहणी कहिड़ीअ जो ज़िक्र हुजे। बिल्कुलु बिल्कुलु ईअं आहे साईं। त ओड़े हिसाब सां इहो जेको आहे त पोइ माण्हू थोरो साईं पाण बाबू साईं हुनजी तालीम त 3 दर्जा हुई, पर पाण हुननि कॾहिं बि कमी कोन महसूसु। हे किताब ॾिसो था लाइब्रेरी में तव्हां त अलहमदिल्ला काफ़ी किताब अञा त संदसि घरवारी लाइब्रेरी मथे भरी पई आहे। त किताबनि जा ॾाढा शौक़ीन हूंदा ऐं ईअं कॾहिं वांदा न वेहंदा, उनजी ॿी का मसरूफ़ियात न हूंदी। हू बि हुन में इहा ख़ासियत हूंदी त हर मुक़रर खे उहो ॿुधंदा, न त नात ख़्वा न नात पढ़ी ऐं हले वियो, पर पाण वेहंदा हुआ। पोइ थींदो ईअं हुयो त जेकॾहिं मुफ़्ती साहिबु तक़रीर कई 2.5 कलाक त उहो 2.5 कलाकनि जी जेको रूह आहे तक़रीर जो उहो 7 मिसरनि में शामिलु हूंदो। साईं क़ाज़ी दोस्त मोहम्मद जेको बयानु कयो उहो बयानु त साईं क़ाज़ी दोस्त मोहम्मद 4 कलाकनि जो कयो, पर उन 4 कलाकनि वारे किसे खे 7 मिसरनि में सेड़णु असांजे वालिद साहिब जो कमु हुयो। उन ते अलाह जी इनायत हुई। त उहो साॻियो ई क़ुर जो जेको पस मंज़र, हदीस जो पस मंज़र जेको बयान में हो, जॾहिं फिरी नात में अची वियो त उन ते केरु बि आङुर नथो खणी सघे न साईं। आहे तव्हां वारी ॻाल्हि त जेतिरो माण्हू ॼाण हूंदी ओतिरो ई तव्हांजो ज़हन उते कमु कंदो, कलम तव्हांजो तॾहिं कमु कंदो। पर मां वरी बि पंहिंजनि दोस्तनि भाइरनि जेके असांजा मक़सदु जेके कलमकार आहिनि, जेके शाइरनि, मां त हिकिड़ो अदना ऐं हिकिड़ो कुझु न आहियां, मां त सभिनि जे हिकिड़ो ॼण त पेरनि जी ख़ाक आहियां। पर मां निमाणो अर्ज़ु सभिनी खे इहो कंदुसि त मनक़बत लिखण महिल ख़ुदारा अवां इहा इन ॻाल्हि जो ज़हन में थोरो रखंदा कयो त बिल्कुलु मुर्शिद तारीफ़ जे लाइक़ु हूंदो आहे, जेको तव्हांखे सही राह ॾेखारे थो, जेको अलाह सां तव्हांखे रुजू कराए थो। पर मुर्शिद खे किथां फैज़ मिलियो, विलायत जो धणी केरु आहे, इहो त हिकिड़ो माना वॾो पस मंज़र आहे। त उतां विलायत हली उहा केतिरो वंड साईं खे आहे, पर ईअं न थिए जो असांजे लफ़्ज़नि में उनजी विलायत वंडीदड़ खां बि चढ़ी वञे त पोइ त इहो त कमु माना जेको आहे सो मुंहिंजे ख़्याल सां सही कोन्हे को, मज़हबी हिसाब सां सही कोन्हे को। ऐं जेके माण्हू ॿिया असांजे मथां आङुरियूं खणनि था, मूंखां केतिरा ई माण्हू सुवाल कंदा आहिनि, साईं इहे फ़िलाणी जेका मनक़बत आहे तव्हांजे वालिद साहिब ई लिखियलु आहे, अदा कहिड़ी अदा फ़िलाणी साईं इहा पीर दुनिया जा हिकु पासे, पर मां हुन पीर जो नालो नथो खणां जेको मूंखे अचे त हिन जो मटु न आहे। मां चयो न साईं मुंहिंजे वालिद साहिब ई न आहे लिखियलु। साईं हे त ज़ुल्म करे छॾियो, हिन पीर दुनिया जा हिकिड़े पासे सॼी दुनिया जेके माना पाण खे माना हिकिड़ो जेको आहे सो फिला माना पाण खे ख़तमु करे छॾियो, जन इबादतूं करे करे उन्हनि सभिनी खे धोई रखियो। अल्लाह जा वली गौस कुतुब अबदाल औताद अबरार नुक़बा नुजबा, इहे जेके विलायत जा मनसब आहिनि उहे सभई कुतुब आहे, क़यूम आहे, त इहे सभई विलायत जा मनसब आहिनि। ऐं उहे विलायत जा मनसब अल्लाह ताला जे तरफ़ खां अता आहे, जंहिंखे अल्लाह करीम अता करे। पर उन जी सुञाण जे लाइ वरी अहले इल्म अहले दिलि हुजणु ज़रूरी आहे। अक़ीदत जो इज़हार पंहिंजी जाइ ते दुरुस्त आहे, ठीकु आहे, पर उन अक़ीदत जे इज़हार जे अंदरि हदबंदीअ जे अंदरि रहंदे त अक़ीदत जो इज़हार करे सघिजे थो। पर ईअं न त उन अंधी अक़ीदत में जेको आहे सो माण्हू ईमान जे वञण जो ख़तरो पैदा थी पवे। हाणे असां ॿिए तरफ़ अचूं था त हाजी ग़ुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह सॼी ज़िंदगी अदब जी, इल्म जी, शेर व शाइरी जे हवाले सां ख़िदमत कई। अव्हां उन जे वरसे खे संभालियो पिया अचो, अलाह पाक अव्हांखे ख़िज़री उमिरि अता फ़रमाए। त अव्हां इन सिलसिले में असांजा जेके इदारा आहिनि
या तंज़ीमूं आहिनि अदबी तंज़ीमूं, उन्हनि तंज़ीमुनि जे हवाले सां या इदारनि जे हवाले सां हाजी साहब ते को ख़ासि कमु करण वारो को अहिड़ो माण्हू आहे, शख़्सी तौरु शख़्सियत चऊं या तंज़ीम चऊं या इदारो चऊं या हुकूमती सतह ते? साईं अफ़सोस सां चवणो थो पए ऐं मूंखे इहो थो लॻे असांजो मुल्क ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माना कलमे जे बुनियाद ते तख़लीक़ थियो। पहिरियों बरे सग़ीर हुयो, उन खां पोइ जॾहिं माना अंग्रेज़नि खां आज़ादी मिली त महज़ उन जो जेको माना मेन जेका वजह हुई आहे त माना मुस्लमाननि खे हिकिड़ो अलॻि थलॻि माना पंहिंजो मुल्क हुजे। हाणे थियण त ईअं खपे त असांजा इदारा जेके बि आहिनि जॾहिं मुल्क अलाह ऐं अलाह जे हबीब जे नाले ते ठहियो त जेके उन जी प्रचार कनि त उन्हनि जी थोरी घणी हेल्प कनि या उन्हनि जे मवाद खे छपराए अॻियां आणनि, माण्हुनि ताईं उहे शयूं उहो पहुचाइनि। पर ईअं कोन्हे, तव्हां वेंदो मतिलबु त सिंध लैंग्वेज अथॉरिटी तरफ़ां या मुख़्तलिफ़ जेके ॿिया आहिनि, साईं फलाणे माना ज़िलनि में या सिंध में हेतिरनि नसुलनि जा कुता रहनि था, साईं हेतिरनि नसुलनि जा सियाड़ रहनि था, सुठी ॻाल्हि आहे। तव्हां भली जेको आहे सो वाइल्ड लाइफ ते बि लिखो, उहे बि जानवर आहिनि, अलाह तबारक तख़लीक़ आहे। पर जेके अलाह ऐं अलाह जे रसूल जी जेका तारीफ़ आहे उनखे त पर तव्हां पाण ॾिठो हूंदो त कहिड़े सवाइ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खां सवाइ सचल सोणे खां सवाइ ॿियो कहिड़ो शाइर आहे जेको दीनी शाइर जंहिंखे सिंध गवर्नमेंट या पाकिस्तान गवर्नमेंट को माना उनजी का शाइरी छपराई हुजे? सही था चओ, मौलवी हाजी अहमद मल्लाह आहे, तॾहिं बि उन जी अकेडमी आहे, उन जा चाहींदड़ आहिनि जन उन जे हवाले सां कमु कयो आहे। हालांकि साईं मौलवी मोहम्मद अहमद मल्लाह साहब जन तमामु हिकिड़ा पुख़्ता ऐं माना सम्झो घणा रुखा शाइर आहिनि, जिन में तव्हां जंहिंजी शाइरी मां त पढ़ी आहे त मूंखे त माना सम्झो त अखियुनि मां ॻोढ़ा किरी पवंदा आहिनि। त सलाम आहे उन साईं खे जंहिं माना अहिड़ो सिटरा रखियो आहे जेको माना आख़िर ताईं जंहिंजो तसलसुल जारी थो रहे, किथे बि तसलसुल खुटे नथो, माना एतिरा पुख़्ता शाइर हुया। पर जीअं त तव्हां चयो त उन जा जेके चाहींदड़ आहिनि उन जे कम खे उहे पिया था हलाइनि। अनफॉर्चुनेटली बदकिस्मती सां असांजा इदारा जेके आहिनि न उहे यरगमाल बणियल आहिनि। उन्हनि वटि जेका डिमी ठही पहुचे थी साईं हिन कम ते हे कमु करिणो आहे, पोइ फाइल जो बि पेट भरिणो आहे, पंहिंजो बि पेट भरिणो आहे, उहो किताबु नाले मातर माना शो कराइणो आहे। त साईं असां हेतिरा किताब पब्लिश कया ऐं हेतिरा किताब हिननि लाइब्रेरियुनि में मोकिलिया। हिनमहिल बि कंहिं वॾे माण्हूअ ते जिन सॼी पंहिंजी ज़िंदगी माना कलम जी अदब जी ख़िदमत कंदे गुज़ारे छॾी, जेकॾहिं कंहिं माण्हू खे PhD करणी थी पए त वधे तो उन्हनि जे वारसनि खां पोइ पुछंदो बाबा फलाणो माण्हू कीअं हो कीअं। बाबा तव्हां जेके किरदार आहिनि जिन पंहिंजी सॼियूं ज़िंदगियूं गुज़ारे छॾियूं, या असांजे वालिद हाजी साहब ग़ुलाम नबी मैसर जी शख़्सियत ते कंहिं अॼु ताईं MPhil या PhD वग़ैरह दोस्त चवंदा आहिनि त साईं उहो मवाद कोन थो मिले। हाणे उहो मवाद हाजी साहब आयो रानीपुर जे भरिसां कंहिं माना प्रोग्राम में, साईं हीअ मुंहिंजी न्याणी आहे, हिकिड़ी माज़ूर न्याणी खणी आहे, सो चई साईं हिनखे हिन जे करे त पाण फरमाइनि सभु आहे हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ऐं मानी बि खणी ईंदी। हाजी साहब वरी उहा ई छोकिरी खणी आयो, हुनजो पीउ आयो साईं सुभान अल्लाह तव्हांजी दुआ दग में बि हलेसि पियो, पर न माना थींदियूं जॾहिं को हिकिड़ो वॾो इदारो ईंदो अची चवंदो बाबा हिन जो मवाद ॾियो, हिन सां लाॻापियल त जेके बि माना उनजी ॿोली ॻाल्हाइनि था उहे उनजा वारस आहिनि। विच ते इशू थियो हिकिड़ो त बाबे साईं जी शाइरी उनखे सुठो माना तंबीह कई ॿियनि दोस्तनि त हिकिड़ो माना सखर में हिकिड़ो आहे करे मुख़्तलिफ़ शाइरनि जा इहे खणी ऐं मार्केट में आणे थो पियो, जंहिंमें लफ़्ज़नि जी जेको आहे सो माना लफ़्ज़नि जी घटाई घणाई वधाई उन में अॻियां पोयां करे। ऐं हाणे जीअं त उहे असांजे नज़र मां गुज़रनि कोन था, माण्हू मूंखे फ़ोन था कनि साईं हाजी साहब त जेको आहे सो अहले सुन्नत जमायत जो हेॾो पको माण्हू फलाणे शहर में हीअं लिखियो पियो आहे, हिन किताब में तव्हां ईअं चओ बाबा हे मुंहिंजा किताब छपियल ई कोन्हनि के, माना कारोबारी तौर ते पंहिंजे मनपसंदि लफ़्ज़नि खे उन में आणे करे उहे छपनि था पिया। हिकु इहा ॻाल्हि, ॿियो उन में हिकिड़ो माना थर्ड क्लास जो पनो न्यूज़ पेपर जो पर जेको अख़बार जो पनो आहे उहो बि सुठो आहे,
उन खां बि उन में सादो पनो इस्तेमालु था कनि जेको टुटियो पवे ऐं पोइ उन्हनि शइ अहिड़ी पाकीज़ा शयुनि जी बेहरमती थिए। माना हिकिड़ो उन पने में सगन हूंदी, कढंदे खोलींदे किरी पियो, टुटी पियो, अलाह जो नालो हूंदो, रसूल जो नालो हूंदो, उन जी माना जेको आहे सो अस्तगफुरुल्लाह उन जी जेको आहे सो बेहरमती थी थिए इन्हनि माण्हुनि जे तवसुल सां। ऐं मां हुनखे केतिरा भेरा ख़बरदार कयो आहे, मां हिकिड़े जे मथां त केस बि दाख़िल करायो, पर मूंखे चई बाबा हाजी साहब मूं वटि हे 2 शाहिद वेठा आहिनि, हिननि जे मुंहं ते मूंखे इजाज़त ॾेई वियो आहे। हाणे मां साईं मां लाजवाब थी वियुसि त जेकॾहिं बाबो साईं इजाज़त ॾेई वञे सां त उहो हिकिड़ो ज़िम्मेवारु माण्हू हुयो, ऐं हुन मां पोइ हू छो जेको आहे मूंखे चवे त हीअ किताब मुंहिंजा, पर उहे साॻाई जेके शेर आहिनि उहे असांजे हिननि किताबनि में मौजूदु आहिनि, त पोइ ईअं ई छो आहे। पर हक़ ऐं वास्ता ॾिबा आहिनि त उहा शाइरी लगातार छपिजे, साॻी शइ बार बार हिकिड़ी हिकिड़ी किताब में कीअं ईंदा? छपे त असां उहा छो छपायूं आहे, त अहिड़ियूं शयूं काफ़ी आहिनि। पर हाणे छा आहे त तव्हां उन में हिमत कई ऐं उन माण्हू सरेंडर कयो, उन माफ़ी वरिती, साईं मूंखां ग़लती थी आहे। पर जेकर ऐं मतिलबु काफ़ी जेके आहिनि असांजे तव्हां अहले दिलि आहियो, असांजे वालिद साहिब सां मुआफ़ थियो, तव्हां मूंखां काफ़ी किताब खणी वियो, फ़ोटो कापी कराए मूं अव्हांखे ॾिना, ऐं तव्हां उनखे कंपोज़ बि कराए रखियो आहे, ऐं तव्हां बि जेकॾहिं चयो हूंदो त तव्हां कंहिंखे चयो हूंदो त साईं हे हाजी साहब जी जेका महिनत आहे उनखे किताबी शिकिल ॾिजे। पोइ हाणे केतिरो केरु रिस्पॉन्स थो ॾिए, इहा हिकिड़ी वरी अञा हिकिड़ो अलॻि सब्जेक्ट आहे। पर इदारनि माना उहे ऊंदा आहिनि, उहे असांजे मज़हबी शाइरी खे उन्हनि निगलेक्ट करे छॾियो आहे। चवनि था हे जेके मज़हब ते शाइरी कंदा न, हे न शाइर आहिनि न असांजे अदब सां माना रिलेटेड आहे। मां त इहो सम्झंदुसि। बिल्कुलु सही था चओ जी दोस्तो, अवां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम आलमी उताक ऐं अदबी कचहरी हली रही आहे अदे नाले मिठे मयसर सां। यकीनन इहे ॾुखनि सूरनि जूं ॻाल्हियूं जेके असांजे मोहतरम दे नाले मिठे कयूं त हिन वक़्तु को बि अहिड़ो इदारो न आहे, हाजी ग़ुलाम नबी मयसर कंहिं तारफ़ जो मोहताज न आहे, ऐं सिंधी ॿोलीअ जे सनाख़्वानीअ जे मरहले में उन हिकिड़ो तमामु वॾो किरदारु अदा कयो आहे। पर अॼु ताईं अफ़सोस जो कंहिं बि गाइडलाइन ॾियण वारे इन मौज़ूअ ते हाजी साहब जी शख़्सियत ते का PhD या MPhil न कराई आहे। गार्डियंस जेके आहिनि असांजा, उहे असांजा प्रोफेसर जेके इन मौज़ूअ ते यूनिवर्सिटियुनि में मौज़ू विरहाइनि था, उन्हनि खे खपे त हेॾी सारी अज़ीम शख़्सियत आहे, उनजो हिकिड़ो वॾो किरदारु आहे जंहिंजा 40 खां वधीक किताब आयल आहिनि, ऐं उन सां हिन वक़्तु बि लखे माण्हू मुहबत कनि था, ऐं हज़ारे सनाख़्वान तोड़े लोकरागी उन जे राग खे आलापिन था ऐं ॿुधनि था। त ज़रूरु थिए थो त उन्हीअ शाइर जे इन शाइरीअ खे उन नसाब में MPhil तौरु या PhD तौरु महफ़ूज़ करण जी ज़रूरत आहे। इरफान आलमानी, अवां जी महिरबानी, अवां असां सां गॾु आहियो। सलीम झतियाल खे भलीकार, फ़क़ीर अख़्तर गोरचाणी, अवां जी महिरबानी। सलीम भुट्टो लतीफ़ी साहब, अवां जा लख लाइक कुर्ब। असांजे आलमी उताक में आया जाम ख़ान खोसे खे भलीकार चऊं था। इमाम दीन बेजाराणी, अवां जी महिरबानी। प्रिंस फरमान अली पाण सां गॾु आहे। फरमान पीरज़ादो, अवां जी महिरबानी। ऐं फरमान पीरज़ादो लिखे थो, ज़बरदस्त प्रोग्राम आहे तव्हांजो साईं, वॾी महिरबानी। हक़ मौजूद सदा मौजूद, सुणा, वॾी महिरबानी। जोखियो अली नवाज़ प्रोग्राम में गॾु आहे। अली नवाज़, अवां जी महिरबानी, लख लाइक, किरोड़ कुर्ब। मोहतरम आबिद मयसर खे आलम उताक में भली कार चऊं था। नबी बख्श ताहिरी, अवां जी महिरबानी। सजन, आलमी उताक जो अॼोको ही प्रोग्राम जेको आहे उहो असां हाजी ग़ुलाम नबी मयसर रहमतुल्लाह अलैह जे फ़र्ज़ंद मोहम्मद नसीर उर्फ़ अदे नाले मिठे मयसर सां संदसि ज़ाती अदबी ज़िंदगी जे हवाले सां ऐं ग़ुलाम नबी मयसर जी ज़िंदगी जे हवाले कचहरी तमामु शानदार ऐं यादगार कचहरी पोइ असां रखी आहे।
दोस्त असांजो पुछे थो मोहतरम जोखियो अली नवाज़ जमील सुमरो वॾी महिरबानी अवां खे आलम उताक में भली कार चऊं था। नेक मोहम्मद अवान पाण खे ॿुधी रहिया आहिनि, कनाए रहिया आहिनि। आलम उताक में नेक मोहम्मद अवां खे भली कार चऊं था। फ़कीर अख्तर गोरचाणी पाण सां गॾु आहे ऐं चवे थो ज़बरदस्त साईं, वॾो मज़ो अची रहियो आहे। वॾी महिरबानी। नाले मिठा साईं, ही असांजे दोस्त हिकिड़ो सवाल पुछियो आहे त साईं, जोहर डिग्री कॉलेज गुलिस्तान जोहर में प्रोफेसर अब्दुल अली महेसर साहब अलहाज ग़ुलाम नबी संदन जा सॻा मासात आहिनि, छा इहो सच आहे? साईं अब्दुल अली महेसर बिल्कुलु सैयद जे ॻोठ जो साईं सॻा मासात त न पर माइट आहिनि, रिश्ते में आहिनि, क़राबतदारी आहे। बिल्कुलु आहे, छो उन्हनि जो असांजो ॻोठ आहे गाई मैसर, साईं अलीम साहब वारनि जो ॻोठ आहे सैयद जो ॻोठ, पाण उतां जा उहे राश पज़ीर हुया। बहरहाल हूअं बि मुस्लमान सभु ॿाहिरि आहियूं। साईं मां हिकिड़ो तव्हां सां त मुख़्तलिफ़ बिरादरी तंज़ीमूं आहिनि, उहे पंहिंजे बिरादरी जे माण्हुनि जे उत्साह जे लाइ सभु कुझु कनि था। अवां जी महेसर तंज़ीम चऊं या महेसर बिरादरी ज़ात सां लाॻापियल असांजा MPA MNAs प्रोफेसर डॉक्टर उन्हनि भला ज़ाती तौर ते शख़्सी तौर ते का दिलचस्पी वठी करे हज़रत हाजी ग़ुलाम नबी महेसर जे शाइरी खे सहे ॾियणु या उन जी वरसी मल्हाइणु या उनखे यादि करणु या उनखे भेटा ॾियण जे हवाले सां को किरदारु अदा कयो आहे? साईं मुंहिंजा जीअं त हाणे मसवा आहे, माना महेसर सोशल वेलफेयर एसोसिएशन जेके करे चइजे, जेका तंज़ीम आहे अलहमदिल्ला एक्टिव बि आहे ऐं पूरे सिंध या पाकिस्तान लेवल ते कमु करे थी, पर उन्हनि जे प्लेटफार्म तां का असांखे अहिड़ी आछ कोन थी आहे त को हाजी साहब जी माना वर्सी थियणु खपे या हाजी साहब खे कलाम खे असां महेसर जेके बि आहियूं सभु अलहमदिल्ला तक़रीबन जेको आहे महेसर बिरादरी जेके बि जिथे बि आहिनि अलहमदिल्ला अलाह साईं सभिनी खे ख़ुशि रखे, सॼी सिंध खे ख़ुशि रखे। पर महेसर बिरादरी वरी बि मच्छी मानी वारी आहे त माना जीअं त तव्हां मसवा जो था चओ त उन हिसाब सां जेकॾहिं हू चाहिनि त छपाए सघनि था, पर कंहिं माण्हू चयो कोन्हे। हा, मुनवर महेसर साहब असांजो हिकिड़ो तमामु प्यारो ऐं हिकिड़ो सम्झ त डिसेंट माण्हू आहे। या असांजो SSP साहब आज़फर महेसर, उन मूंखे हिकिड़ो भेरो चयो त बाबा तव्हां प्रोग्राम हाजी साहब जो कयो, वरसी जो सेटिंग कयो ऐं तव्हां मूं वटि अचो। माना होॾे खैरपुर जॾहिं SP हुया त पोइ पाण चवनि अचो त सेटिंग कयूं, पोइ प्रोग्राम करायूं। पर पोइ साईं जन जेको टाइम ॾिनो जंहिं टाइम ते चवनि त अचो, त पोइ मां उन टाइम ते वञी कोन सघियुसि, माना मुंहिंजी कोताही। बाक़ी हुननि पाण इंट्रस्ट इन ॻाल्हि जो ॾसियो हो त हाजी साहब जो प्रोग्राम करायूं सुठो, ऐं माना मां वेठो आहियां दा, तूं परेशान न थी, मां वेठो आहियां। या असांजे मुनवर महेसर साहब अलाह साईं हुनखे ख़ुशि रखे, तमामु हद खां वधीक इज़त कंदो आहे। तव्हां असां बि गॾु मिलिया आहियो। यकीनन हाणे चाहींदासीं त हाजी साहब जे हवाले सां हिकिड़ी मौलूद महेसर कॉन्फ्रेंस थिए संदसि यादि में, छो त हिन नवंबर महीने जे अंदरि हुननि जी जेका आहे सा हिन दुनिया तां विसाल बि आहे, वफ़ात बि आहे। ऐं इहो इरादो रखूं था त असां सभई दोस्त गॾिजी करे हाजी साहब खे बाज़ाब्ता तौर ते जीअं आम अदबी कॉन्फ्रेंसूं थियनि थियूं, उन अदबी कॉन्फ्रेंसुनि जे हवाले सां उनखे भेटा पेश कजे। जी सरणो अवां जे समातुनि ताईं मोहतरम मुमताज़। मुनवर महेसर साहब सां असां अवां जी जेका गॾियल मुलाक़ात थी हुई, कचहरी थी हुई, ऐं उन में हुननि इहो बि चयो हो जेको मां किताबु सहेड़ियां पियो हाजी साहब जी जामे कलाम जो, उन में बि जेको आहे सो हुननि चयो हो वधीक अवां जी का अॻु भराई। जी मुंहिंजा साईं जन चयो त मां जॾहिं साईं जन वटि किताब खणी वियुसि पंहिंजे बाबे साईं जा गिफ्ट तौरु, जेके मूं वटि छपियल हुया, ऐं पाण इंताई ॾाढो ख़ुशि थिया ऐं मूंखे चवनि त यार ॾाढो भलो कई जो खणी आए।
पर हाणे इंशाअल्लाह ताला आई साहब या किताब मां जेकॾहिं कंहिं अहिड़ी माना को अहिड़ो मूंखे डिपार्टमेंट मिलियो का ज़िम्मेवारी मिली त इंशाअल्लाह ताला आई साहब जो कलाम जेको जामियो आहे ऐं महबूब जे बचड़नि जी वाखाण आहे ऐं इहो इंशाअल्लाह ताला पोइ छपाईंदासीं पाण। मां न उन्हनि खे चयो पर पाण उन्हनि इन शइ जो इज़हार कयो। इंशाअल्लाह ताला हाणे जल्दी हुन सां वरी मुलाक़ात कबी ऐं हुनजे आॾो इहो अर्ज़ु रखिबो। इंशाअल्लाह ताला अलाह कंदो त चङाई थींदी। दोस्त बि दुआ कंदा, अलाह कंदो त असांजे वाल साहब जो कलाम जेको आहे उहो सॼो सैरजी वेंदो ऐं हिकिड़ो ई जामियो किताबु थींदो त सभिनी दोस्तनि खे पढ़ण में बि आसानी थींदी ऐं पोयनि खे जेके असां त न हूंदासीं मगर धरती हूंदी असांजी याने चूंडा मेड़ी करणी कोन पवंदी ऐं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि जो जेको कलाम हाजी साहब जो विरहायल आहे मुख़्तलिफ़ किताबनि में, को कहिड़े इदारे को कहिड़े सन में छपियो, को कहिड़े सन में, त उन हिसाब सां जेको आहे सो इहा तकलीफ़ न करणी पवंदी। जी सरिणो अव्हां जी महिरबानी। फ़क़ीर अख़्तर गोरचाणी ॿुधनि पिया, गौस बख़्श पाण खे ॿुधे पियो जामशरे में। साईं वरी महिरबानी, अव्हां सलाम चओ पिया। साईं अव्हां खे मोहतरम मुफ़्ती गौस बख़्श साहब सलाम चयो। साईं गौस बख़्श जा लख लाइक़, वालेकुम अस्सलाम अदा, तव्हांजी महिरबानी मुंहिंजा भाउ मिठा। ऐं दोस्तो जोखियो अली नवाज़ चवे थो साईं खां असांजे लाइ दुआ जो अर्ज़ु आहे। साईं अल्लाह साईं तव्हांखे महबूबनि जे सदके, महबूबनि जे बचड़नि जे सदके तव्हांखे असांजी सुहिणी सिंध खे, सिंध जे सभिनी भाइरनि खे, ख़ुशूसन अव्हां खे ऐं अव्हां जे अहल वयाल खे शाद आबाद रखे। जी दोस्तो, इन ते आलमी औताक लोक अदब सिलसिले जो ही 49हों प्रोग्राम पंहिंजे पुॼाणी तरफ़ वञे पियो। नाले मिठा साईं चाहींदासीं त को असांजे ॿुधंदड़नि ॾेही परॾेही पिरनि जे लाइ अव्हां पंहिंजो आख़िरी मोहबत भरियो मैसेज ॾियो त उन खां पोइ वरी हाजी साहब जे ॻायल शाइरी मोहतरम मुमताज़ लाशारी खे ॿुधिजे। साईं दोस्तनि लाइ इहो ई मैसेज आहे त ज़िंदगी मुख़्तसर आहे ऐं जेतिरो थी सघे कंहिंजे कमु अचे माण्हू, को अड़ियो अचे त उनखे वापसि न कजे। छाजे करे जो अड़ियो तव्हां ॾे ईंदो तव्हां में उहा सघ हूंदी तॾहिं मालिक साईं हुनजे दिलि में विझंदो ॻाल्हि त वञी फलाणे ॾे कहिड़े बि कम लाइ कोशिशि कयो। जेकॾहिं तव्हांजी तरफ़ां कंहिंजी मुश्किल कुशाई थिए थी त इन खां वधीक ॿियो को नेक अमल कोन्हे को। ऐं इन में जेकॾहिं जेको आहे सो ॿियो त सभु पंहिंजी सुहिणी सिंध आहे, सॼो दुनिया आहे, असां मुसाफ़िर आहियूं। जेतिरो मोहबत प्यार सां गॾिजी रहंदासीं त ईंदड़ नसुल असांखे यादि कंदा त पोइ फलाणे सन में हे सुठा माण्हू हूंदा, का बि माना खून ॾिए थी, का बि अहिड़ी ॻाल्हि न हूंदी, हिकिड़ी तारीख़ रक़म करे वेंदो माण्हू। अलाह साईं सभिनी खे सानिया ॾींदो, तौफ़ीक़ ॾींदो। मां तव्हांजा लख लाइक़, तव्हां मूंखे पंहिंजे प्रोग्राम में मदऊ कयो ऐं सभिनी दोस्तनि असांजे प्रोग्राम खे ॿुधो। ऐं इंशाअल्लाह ताला तव्हांजे ख़ूबसूरत ॻाल्हियुनि मां, असांजे वालिद साहिब जी शाइरी मां मुस्तफ़ीज़ थिया हूंदा। मूं आजिज़ जे लाइ, मुंहिंजे बचड़नि जे लाइ बि अव्हां दुआ हुजो ऐं जेके दोस्त ॿुधनि था उन्हनि जे लाइ बि इहो अर्ज़ु आहे त मुंहिंजे लाइ ऐं मुंहिंजे बचड़नि जे हक़ में बि दुआ घुरनि त अलाह साईं पंहिंजी ऐं पंहिंजे महबूब जी सची मोहबत असांखे अता करे। आमीन, वरी महिरबानी। दोस्तो, हींअर अव्हांजे समाअतुनि ताईं पहुचायूं था मोहतरम मुमताज़ लाशारी जो आवाज़ु हाजी ग़ुलाम नबी मैसर जी ख़ूबसूरत शाइरी।